बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे दई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ इन प्रोग्राम में इन मंच ते जीअं असां लाइव ईंदा आहियूं त मां हमेशह तव्हांखे चवंदी आहियां त हीअ मंच तव्हांजो आहे, तव्हां फ़ोन कॉल्स करे सघो था इन प्रोग्राम में, ऐं जॾहिं बि फ़ोन कॉल्स कंदा आहियो तमामु सुठो लॻंदो आहे। अॼु जी जेका डेट आहे 24 अक्टूबर आहे, ऐं जेकॾहिं इस्लामिक डेट ते पाण नज़र विझूं त 20 रबी सानी आहे। अॼु जो जेको प्रोग्राम असां अरेंज कयो आहे ॾाढो सुठो अॼु जो प्रोग्राम थियण वञण वारो आहे। अॼु असां यंग माइंड्स ते ॻाल्हाईंदासीं, न्यू आइडियाज़ ते ॻाल्हाईंदासीं, ऑन्टरप्रिनरशिप ते ॻाल्हाईंदासीं, AI जी दुनिया ते ॻाल्हाईंदासीं, ऐं उन खां अलावा जर्नलिज़म ते ॻाल्हि ॿोल थींदी, करंट इशूज़ ते नाज़रीन ॻाल्हि ॿोल थींदी, ऐं ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे त शाइरीअ ते बि ॻाल्हि ॿोल थींदी। अॼु जो प्रोग्राम हमेशह जीअं अव्हां जे लाइ आहे। शुरूआत में जेके ख़बरूं आहिनि जल्दी जल्दी सां मां चाहींदसि त उहे अव्हां सां शेयर कंदी हलां। बिजली जी क़ीमतुनि में थियण ते जेको असां वटि वॾो बम किरंदो आहे उहो हूंदो आहे असांजा जेके बिल्स असां वटि ईंदा आहिनि। सो तव्हांखे ख़बर आहे त ॾींहों ॾींहुं असां वटि जेको आहे इन में इज़ाफ़ो थींदो वञे पियो, पर IMF जी जेका रिपोर्ट आहे पाकिस्तान में महांगाई ऐं बेरोज़गारी घटि थियण जो इम्कानु आहे। पाकिस्तान में हलंदड़ साल मुआशी तरक़ी जी शरह 3.2% रहण जो इम्कानु आहे, ऐं गुज़िरियल माली साल दौरान पाकिस्तान जी मुआशी तरक़ी जी शरह 2.4% हुई। नाज़रीन, हाणे असां जेको आहे सो क्रिकेट जी जेका हूंदी आहे ख़बर उहा तव्हांखे ॾाढी सुठी लॻंदी आहे, ऐं गेमिंग जे हवाले सां जॾहिं बि तव्हां सां हिन मंच ते असां प्रोग्राम कंदा आहियूं त तव्हांजो जेको रिस्पॉन्स हूंदो आहे उहो ॾाढो सुठो हूंदो आहे। रावलपिंडी टेस्ट अॼु खां शुरू आहे, ऐं इंग्लैंड ख़िलाफ़ु पाकिस्तान प्लेइंग 11 जो ऐलान पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में अॼु खां शुरू थींदड़ टीं ऐं आख़िरी टेस्ट मैच लाइ क़ौमी टीम में का बि तब्दीली कोन आई आहे। ऐं मां चाहींदसि त असां हिकिड़ो प्रोग्राम ख़ुसूसन गेमिंग ते कयूं, ऐं तव्हांखे ख़बर आहे जॾहिं बि गेमिंग जे हवाले सां प्रोग्राम हूंदो आहे, स्पोर्ट्स जे हवाले सां प्रोग्राम हूंदो आहे त प्रोग्राम ॾाढो इंट्रस्टिंग हूंदो आहे। अॼु नौजवाननि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थींदी, ऐं नौजवाननि जी जॾहिं ॻाल्हि ॿोल थींदी आहे त असां हमेशह चवंदा आहियूं त हीअ मंच बि अव्हांजो आहे, ऐं न्यू फेसिस असां हिन प्रोग्राम में इंट्रोड्यूस कराइणु चाहींदा आहियूं। या मूंखे ईअं लॻंदो आहे त इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी बि हूंदी आहे त मां हमेशह न्यू फेसिस इंट्रोड्यूस तव्हां सां कराईंदी आहियां, ऐं महरान टेलीविज़न जो हिन में ॾाढो वॾो रोल आहे, सुठो रोल आहे, त असांखे हमेशह इहा परमिशन हूंदी आहे त न्यू फेसिस असां हिते इंट्रोड्यूस कराईंदा आहियूं। गुलाम नबी मोराई साहब जो हिकिड़ो वॾो हिन में रोल आहे। सर्जन हमेशह वेलकमिंग रहिया आहिनि, ऐं हर प्रोग्राम में यूथ एक्टिविस्ट खे हमेशह सुठो मौक़ो ॾींदा आहिनि। नाज़रीन, 1 डिसंबर जी बि मां ॻाल्हि कंदसि। तव्हांखे ख़बर आहे त 1 डिसंबर ते पूरी सिंध कल्चरल डे सेलिब्रेट कंदी, ऐं असां महरान टेलीविज़न ते भरपूर नमूने सां कल्चरल डे सेलिब्रेट कंदासीं, ऐं जेको स्लोगन आहे उहो ॾाढो सुठो आहे, ॾाढो ख़ूबसूरत आहे, अमन ऐं भाईचारे वारी सिंध। जॾहिं अमन जी ॻाल्हि कंदा आहियूं त मां हमेशह चवंदी आहियां त पाण सभु अमन जा प्रचारक आहियूं, ऐं जॾहिं बि अमन जी ॻाल्हि थींदी आहे त असां हमेशह चाहींदा बि आहियूं त अमन हुजे। पोइ हालात जहिड़ा बि हुजनि असां पंहिंजे तरफ़ खां हमेशह कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि सभिनीनि शयुनि खे हाईलाइट बि कयूं, ऐं अव्हां सभिनीनि खे पाण सां गॾु टच में रखंदा ईंदा आहियूं। तव्हां सभिनीनि खे असां चाहींदा आहियूं त इन्वॉल्व कंदा हलूं पंहिंजे प्रोग्राम में। आयल जेकर मोज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ अव्हां अॻियां मां पेश कंदी हलां। फर्स्ट सीट ते जेके मूंसां गॾु मौजूदु आहिनि, इक़बाल अहमद सहवाणी साहब, उन्हनि सां पहिरीं बि प्रोग्राम थी चुको आहे। प्रोग्राम में जॾहिं बि मौजूदु हूंदा आहिनि, आया आऊं हिते मौजूदु हुजां या न हुजां, को ॿियो होस्ट मौजूदु हुजे, पर हिननि जी जेका मौजूदगी हूंदी आहे असांजे प्रोग्राम खे ॾाढो ख़ूबसूरत बणाईंदी आहे। हिननि जी स्पेशलिटी मां ॿुधाईंदी हलां त जर्नलिज़म, और हिते जर्नलिज़म जी हिननि जी पंहिंजी फील्ड आहे, ऐं हमेशह जॾहिं बि हुन ते ॻाल्हाईंदा आहिनि ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा आहिनि। पब्लिक रिलेशन्स ते पाण सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, पोइट ॾाढा सुठा आहिनि, राइटर ॾाढा सुठा आहिनि, बेसिकली पाण मीडिया पर्सन आहिनि। सर, तव्हांखे मां भलीकार चवां थी, अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अवां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अवांजे नाज़रीन खे बि सुबुह जो सलाम हुजे। जी, वालेकुम अस्सलाम। नाज़रीन, उन खां अलावा ॿियो नंबर सीट ते मूंसां गॾु जेके मौजूदु आहिनि, इंजीनियर सलमान अब्बासी,
ऐं सलमान अब्बासी जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त यूथ एक्टिविस्ट आहिनि एट मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी। हिननि जो जेको बेसिकली कमु आहे यूथ ते कमु आहे ऐं यूथ जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं था त असां वटि यूथ जी शरह तमामु वधीक आहे, पाण बि यंग आहिनि ऐं गॾोगॾु मेहरान यूनिवर्सिटी सां सलाहियल आहिनि। हिननि जो जेको कमु आहे ॾाढो ख़ूबसूरत आहे। तव्हांखे असां दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। सलमान कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं तव्हांखे जॾहिं कॉल आई ऐं असां जॾहिं चाहियो पिए त सलमान असांजे प्रोग्राम में अचे त मां पहिरीं पुछंदसि तव्हांजी फीलिंग्स छा हुयूं? ऑब्वियसली तमामु सुठो मूंखे फील थियो जॾहिं मेहरान यूनिवर्सिटी मां मूंखे माफ़ कजो मेहरान टी वी मां मूंखे इन्विटेशन आयो। ऐं हमेशह जीअं तव्हां मोराई साहब जी ॻाल्हि कई, ही इज़ आल्सो अलमनास ऑफ अवर यूनिवर्सिटी। साईं बि असांजी यूनिवर्सिटी मां ई ग्रेजुएट थिया आहिनि, त मूंखे ख़ुशी थी त हिकिड़ो चैनल जेको असांजी यूनिवर्सिटी सां सुठे तरीक़े सां कमु प्रीवियसली बि कयो आहे, उन चैनल जे थ्रू मूंखे कॉल आई ऐं अॼु मां हिते मौजूदु आहियां त मां ॻाल्हाईंदुसि जेको असांजो यूथ एम्पावरमेंट आहे, यूथ जी स्किल डेवलपमेंट आहे, कहिड़े तरीक़े सां असां यूथ जे लाइ हींअर यूनिवर्सिटी इनिशिएटिव्स वठे पई, कमु करे पई, त इन खां अलावा बि अपॉर्चुनिटीज़ हींअर असां वटि कहिड़ियूं आहिनि यूथ जे लाइ, त उन ते ज़रूरु नज़र विझंदासीं। बिल्कुलु कोशिशि कंदासीं त इन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि खे असां पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कयूं। इक़बाल अहमद सेवाणी साहब मौजूदु आहिनि। मां चाहींदसि त शुरूआति असां शाइरी खां कयूं। अच्छा जी, पहिरें शाइरी ॿुधंदो? जी हा बिल्कुलु। त इहो त तव्हांखे ख़बर हूंदी त मां उर्दू में शाइरी कंदो आहियां, पर तव्हांखे स्टार्ट में शाह साईं जो हिकिड़ो वाह ज़बरदस्त इन करे ॿुधाईंदुसि त सूबे मेहरान में जेको आहे हिकिड़ी ख़ूबसूरती आहे। बिल्कुलु त शाह साहब चवे थो त माण्हू सभना सोणा, पखी सभना हंज, पर कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बू बहार जी। त असां जे हिते वेठा आहियूं त असांजे नाज़रीन जे लाइ जेको प्रोग्राम कयूं पिया, इहो बहार वारी ख़ुशबू असां सभिनी खे ॾियूं था। त मुंहिंजी तरफ़ां हाणे जेका मुंहिंजी शाइरी आहे त पहिरें तव्हांखे ॿ शेर आउं ॿुधाईंदुसि त सलमान खे बि पसंदि ईंदा, छाकाणि त सलमान यंग आहे। पोइ असां यूथ ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं उन में मूंखे शरीक ज़रूरु कजो, छाकाणि त आउं यूथ ते वॾो कमु कयो आहे। जी हा बिल्कुलु बिल्कुलु। त तस्वीरें गुले तर हदे इम्कान में रखना, तस्वीरें गुले तर हदे इम्कान में रखना, रंगों की नुमाइश किसी गुलदान में रखना, रंगों की नुमाइश किसी गुलदान में रखना, और कींझर के किनारे पे नए गीत मिलेंगे, कींझर के किनारे पे नए गीत मिलेंगे, एक जज्बाए आशिक दिल सुल्तान में रखना। हाँ हाँ, कमाल कमाल, ख़ूबसूरत, बेहद ख़ूबसूरत। जी, मूंखे लॻंदो आहे त ॿी ॿोली ॻाल्हाइणु ॾाढी ॾुखी हूंदी आहे। उहो एक्सेंट तव्हां वटि न हूंदो आहे, उनजे बावजूदि बि जेकॾहिं तव्हां सुठो निभाइण जी कोशिशि कंदा आहियो त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं शाह साईं जी जेका ॿोली आहे बेहद ॾुखी ॿोली आहे। जॾहिं बि पढ़ूं था त थोरो असांखे ॿी सिंपल जेका असांजी सिंधी आहे उनखां असांखे थोरो घणो वक़्तु लॻंदो आहे सम्झण में, ऐं जेको हुनजो मफ़हूम हूंदो आहे, जेको लेसन हूंदो आहे, जेको सबक़ु हूंदो आहे, उनखे थोरो अंडरस्टैंड करण में असांखे टाइम लॻंदो आहे। मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे तव्हां जॾहिं सुठे तरीक़े सां प्रेज़ेंट कंदा आहियो, सुठे तरीक़े सां जॾहिं शाह साईं जी पोइट्री पढ़ंदा आहियो। सलमान, मां तव्हां खां पुछणु चाहींदसि, पहिरियों त सुबुह सुबुह जो प्रोग्राम आहे ऐं सुबुह सुबुह जो टाइम आहे, सलमान जी मॉर्निंग कीअं हूंदी आहे? मॉर्निंग ऑब्वियसली छो त वर्कहॉलिक असां आहियूं, डेली यूनिवर्सिटी में वञिणो हूंदो आहे जॉब जे लाइ, त जल्दी बि उथिणो हूंदो आहे। ज़ाहिर आहे 8 बजे खां वर्किंग आवर्स असांजा स्टार्ट थी वेंदा आहिनि, त डेली सुबुह जो सवेर असांजी उथिणो हूंदो आहे, उनखां पोइ ब्रेकफास्ट करिणो हूंदो आहे, वरी यूनिवर्सिटी ॾांहुं असां वेंदा आहियूं ऐं पोइ हुते असांजा रूटीन जा कम स्टार्ट थी वेंदा आहिनि। जी बिल्कुलु, मां ईअं चवंदसि त सुबुह सुबुह जो टाइमली रेगुलरिटी सां ऐं पंक्चुअलिटी सां तव्हां जेकॾहिं कंहिंखे ॾिसणु चाहियो त पोइ जेके यूनिवर्सिटी सां लिंक में आहिनि या मुख़्तलिफ़ इदारनि सां जेके माण्हू लिंक हूंदा आहिनि उन्हनि खे तव्हां ॾिसी करे अंदाज़ो लॻाए सघो था त इहा रूटीन केॾी टफ हूंदी आहे, केॾी हार्ड हूंदी आहे। असांजे लाइ कोन हूंदी आहे, छो त असां उन रूटीन खे स्टार्टिंग खां पकिड़े वेठा हूंदा आहियूं, पर उन्हनि माण्हुनि जे लाइ ज़रूरु हूंदी आहे जंहिंजी सुबुह ॾाढी देरि सां थींदी आहे। सलमान, मेहरान यूनिवर्सिटी में तव्हांजो छा रोल आहे? हिन वक़्तु मेहरान यूनिवर्सिटी में असिस्टेंट मैनेजर अलमनाई डेवलपमेंट सेल जे तौर ते कमु पियो कयां।
जेको असांजो अलमनाई डेवलपमेंट सेल आहे हिन जो तमामु अहम किरदारु हूंदो आहे कंहिं बि यूनिवर्सिटी में। ॾिसो जेके बि ग्रेजुएट्स असांजी यूनिवर्सिटी मां ग्रेजुएट थी चुका हूंदा आहिनि, डिग्री हासिलु करे चुका हूंदा आहिनि, त यूनिवर्सिटी जी इहा रेस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे त उन्हनि खे छॾे न ॾिए, विसारे न छॾे, ऐं उन्हनि सां ई हिकिड़ो लाइफ लॉन्ग रिलेशन रखण जे लाइ यूनिवर्सिटीज़ में इहा ऑफिस इस्टेब्लिश कई वेंदी आहे त जेके बि असांजा ग्रेजुएट्स आहिनि कहिड़े बि शहर में, कहिड़े बि मुल्क में, कहिड़ी बि जॻह ते कमु करे रहिया हुजनि, पर यूनिवर्सिटी उन्हनि सां राब्ते में ज़रूरु रहे। ऐं उन ई हवाले सां असांजी हीअ यूनिवर्सिटी में ऑफिस इस्टेब्लिश कई वई आहे। हींअर मोर देन 35,000 अलमनाई आहिनि असांजा जेके मेहराण यूनिवर्सिटी मां ग्रेजुएट थी चुका आहिनि, त उन्हनि सां असां मुसलसल राब्ते में रहंदा आहियूं। जेके हींअर असांजा आउट गोइंग स्टूडेंट्स आहिनि जेके पढ़नि पिया, उन्हनि खे उन्हनि सां असां कनेक्ट कंदा आहियूं त कहिड़े तरीक़े सां हू इंटर्नशिप्स में, अपॉर्चुनिटीज़ में, जॉब्स में उन्हनि जे लाइ हेल्पफुल रही था सघनि, या हू अब्रॉड वञणु था चाहिनि, फर्दर स्टडीज़ अवेल करणु था चाहिनि, त उन्हनि जे लाइ ॾाढो इहो नेटवर्क असांजे लाइ इम्पॉर्टेंट हूंदो आहे। सही, ज़बरदस्त। ऐं मां सम्झां थी इहा हिन वक़्त जी ज़रूरत बि आहे त यूनिवर्सिटी मां जेके स्टूडेंट ग्रेजुएट थी वञनि था त यूनिवर्सिटी आया उन्हनि खे कीअं, छो त उहा हिकिड़ी क्रीम रेडी थी वञे, यूनिवर्सिटी उनखे कीअं यूटिलाइज़ करे थी। असां वटि टैलेंट तमामु घणो आहे, असां वटि यूथ जी शरह तमामु घणी आहे, ऐं ॿाहिरि जी दुनिया उन यूथ खे वेलकम करे थी, त असां पंहिंजे उन टैलेंट खे कीअं यूटिलाइज़ कयूं, इहो हिन वक़्त जो वॾो सुवाल बि आहे। मां सम्झां थी इहो हिन वक़्त जो वॾो विज़न बि हुजणु खपे त असां पंहिंजी उन यूथ खे उन्हनि जूं जेके फ्यूचर अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन्हनि ताईं असां जो छा रोल आहे, यूनिवर्सिटीज़ जो छा रोल आहे, उहे कीअं पंहिंजो रोल प्ले कनि ऐं उन्हनि खे उन्हनि अपॉर्चुनिटीज़ ताईं, उन फ्यूचर ताईं, उन ख़ूबसूरती ताईं पहुचाइनि। सलमान, मां सम्झां थी त तव्हां हिन शइ खे ॾाढो सुठे तरीक़े सां एक्सप्लेन करे सघो था। छा ॿियनि यूनिवर्सिटीज़ में बि आहे, छा एक्सपीरियंस रहियो आहे तव्हांजो? टू बी वेरी ऑनेस्ट, जेकॾहिं असां ग्लोबल इंस्टीट्यूशन्स जी ॻाल्हि कयूं जेके आउट ऑफ पाकिस्तान या डेवलप कंट्रीज़ में असां चऊं एग्ज़िस्ट कनि पिया, उते तमामु वेल इस्टेब्लिश्ड ऑफिसिस आहिनि ऐं उन्हनि जी रूटीन में एक्टिविटीज़, इवेंट्स, इन तरीक़े जा प्रोग्राम्स थींदा था रहनि। पर अनफॉर्चुनेटली ऑन कॉन्ट्ररी असां वटि पाकिस्तान में, ख़ासि करे अञा सिंध में इन शइ जो फुक़दान आहे। इवन कराची जा कुझु इदारा छॾे या असां वटि मेहराण यूनिवर्सिटी आहे, हिकु ॿ ॿिया सिंध जा इदारा आहिनि, अदर देन दैट यू वोंट फाइंड दैट ऑफिस इन एनी इंस्टीट्यूशन। त इन शइ जी हिकिड़ी तमामु अहमियत आहे, ज़रूरत आहे, जेको असांजी हुकूमत खे बि सोचणु घुरिजे त अहिड़ा इदारा, अच्छा न सिर्फ़ु यूनिवर्सिटीज़ में बल्कि इन्हनि इदारनि जी कॉलेजिस में, स्कूल्स में बि नीड आहे, ताकी जेके उन्हनि कॉलेजिस मां, स्कूल्स मां पढ़ी अॼु कंहिं सुठी मंज़िल ते पहुची चुका आहिनि त उहे पंहिंजे उन इदारे खे बि यादि कनि। उहे तॾहिं यादि कंदा जॾहिं इदारो उन्हनि सां राब्ते में ईंदो ऐं पोइ हू मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कंहिं डोनेशन जे थ्रू, कंहिं गिफ्ट जी फॉर्म में, को क्लासरूम जे फॉर्म में, कंप्यूटर्स जे फॉर्म में, कंहिं न कंहिं तरीक़े सां हू पंहिंजे इदारे खे सपोर्ट करे थो सघे। त तमामु इहा हिकिड़ी अहम शइ आहे जंहिंजी असांजे सूबे में ख़ासि करे हिन वक़्तु ज़रूरत आहे। हा, तव्हां ॿ चारि ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं करे वियो ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी मूंखे सुठी लॻी त स्टूडेंट्स खे जे ग्रेजुएट्स आहिनि, जेको यूथ आहे, तव्हां जंहिं यूनिवर्सिटी मां पढ़ी निकिरो था तव्हां हुन सां टच में रहो। भला उहे टच में छो रहंदा? जॾहिं यूनिवर्सिटी, जॾहिं इदारो, जॾहिं उस्ताद उन्हनि सां टच में हूंदा, उन्हनि सां लिंक में हूंदा, त डेफिनेटली हू बि उन शयुनि खे ऑन कंदा। वधीक सलमान, पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं डिफरेंट जेके बि पाण वटि शयूं आहिनि। मां चाहींदसि त सुठे तरीक़े सां तव्हां एक्सप्लेन कयो ऐं अव्हां जेतिरो वक़्तु ॾियो पिया, जेके सर्विसिस ॾियो पिया, खुली अंदाज़ में तव्हां असांजे प्रोग्राम में ज़रूरु बयानु कजो। तव्हांजे लाइ बि इहो रिकॉर्ड आहे, असांखे बि ॾाढो सुठो लॻंदो। इक़बाल सेवाणी साहब खां मां पुछंदसि, सर 40 साल इन फील्ड खे तव्हां ॾिना आहिनि। जी जी। इन 40 साल जे तजुर्बे मां जेकॾहिं तव्हां असांखे सिंपल डेफिनेशन में सम्झायो त सेवाणी साहब तव्हां छा सिखियो आहे त कीअं सम्झाईंदो? सभिनि खां जेको वॾो सबक़ु आहे उहो आहे इंसानियत जी ख़िदमत। 40 साल जो तजुर्बो हुजे या 50 साल जो तजुर्बो हुजे, नेठि माण्हू जेको हिन नतीजे ते पहुचंदो आहे त अञा इंसानियत जेका आहे उहा ॾुख में आहे ऐं उनखे ॾुख मां कढणु जेको आहे ही असांजो असल मक़सदु हुअणु घुरिजे। सही। त मुंहिंजो जेको हर जंहिंजी फील्ड, जहिड़ी बि फील्ड मूं चूज़ कयूं, साईं सां तव्हां यूथ वारी ॻाल्हि कई त 1973 में पाकिस्तान में पहिरीं यूथ ऑर्गेनाइज़ेशन इस्टेब्लिश थी आहे। इन खां पहिरें पाकिस्तान में यूथ
ऑर्गेनाइजेशन्स कोन्हे हुई। सुरैया शहाब नाले जी तव्हांखे जेकॾहिं सुञाण हुजे तव्हांखे ही हिकिड़ी पंहिंजी पाकिस्तान जी ब्रॉडकास्टर बि हुई ऐं न्यूज़ रीडर बि हुई। त सुरैया शहाब ईरान ज़ाइदान रेडियो में कमु कंदी हुई। हुतां वरी जॾहिं पाकिस्तान आई त हिन ॾिसो त वर्ल्ड में यूथ खे ऑर्गेनाइज़ कनि पिया, पर पाकिस्तान में यूथ खे को ऑर्गेनाइजेशन न आहे। त हुननि पाकिस्तान यूथ लीग ठाही हुई 13 डिसंबर 1973। अच्छा। ऐं पोइ असां उनखे जॉइन कयो आहे 80s में। अच्छा। त उन ऑर्गेनाइजेशन जे थ्रू यूथ खे नॉन पॉलिटिकल ग्राउंड ते पूरे पाकिस्तान में जेको सपोर्ट मिली आहे, त यूथ जो जंहिंजी तव्हां हींअर ॻाल्हि कयो पिया त यूथ पाकिस्तान जे सभिनि खां यानी वॾी फोर्स आहे। ऐं यूथ खे टैलेंट, त उन टैलेंट खे सियासत मां कढी ऐं वेलफेयर जे कमनि में लाइण लाइ जेको रोल नॉन गवर्नमेंटल ऑर्गेनाइजेशन्स जो NGOs जो आहे, जी हा, उन में पाकिस्तान यूथ लीग जो हिकिड़ो वॾो नालो हो। त यूथ खे बि असां कुझु टाइम ॾिनो आहे ऐं उन मां टैलेंट हिते तव्हां नालो ॿुधो हूंदो सुभान मेमन साहब, डिप्टी कमिश्नर, सेक्रेटरी, हू बि कंहिं वक़्त में असांजो मेंबर हो हिते हैदराबाद में यूथ लीग में। ज़बरदस्त जी ज़बरदस्त। वधीक ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे सवाणी साहब पाण जारी रखंदासीं, पर नाज़रीन वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढो ब्रेक आहे, सो अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे मां भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान जो प्रोग्राम जॾहिं बि हिते मौजूदु हूंदी आहियां, जॾहिं बि प्रोग्राम कंडक्ट कंदी आहियां, त कोशिशि हूंदी आहे त हिन प्रोग्राम खे इंफॉर्मेटिव बणाइजे ऐं प्रोग्राम उन तरीक़े सां सजाए अव्हां जे आरो पेश कजे जो उन प्रोग्राम जी हिकु वैल्यू ऐं हिकु वर्थ ज़रूरु हुअणु खपे। सलमान, मेहरान यूनिवर्सिटी जे हवाले सां पाण ॻाल्हि कयूं पिया। मेहरान यूनिवर्सिटी आई डोंट नो केतिरा प्रोजेक्ट्स हिन वक़्तु रन करे रहिया आहिनि, एक्चुअल विज़न छा आहे, तव्हां कीअं ॾिसो पिया मेहरान यूनिवर्सिटी खे हिन वक़्तु? बिल्कुलु, जेकॾहिं असां मेहरान यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं त हिन ॻाल्हि में को शक कोन्हे, मेहरान यूनिवर्सिटी हिकिड़ो ग्लोबल ब्रांड थी चुको आहे, जेको न सिर्फ़ु असांजी सोसाइटी, असांजी कम्यूनिटी, बल्कि अराउंड द वर्ल्ड डिफरेंट इदारनि खे हिन वक़्तु असां सर्व करे रहिया आहियूं। त अहिड़नि इदारनि जे लाइ इहो ज़रूरी आहे त सिर्फ़ु अॼु जो ई न बल्कि सुभाणे जो बि सोचनि। त उन ई शइ खे नज़र में रखंदे असांजी यूनिवर्सिटी पंहिंजो विज़न 2030 ॾिनो आहे, जंहिंमें असांजी जेका स्टूडेंट आहिनि उन्हनि खे सपोर्ट करणु, असांजी अलमनाए खे सपोर्ट करणु, इंडस्ट्री लिंकेजिस क़ाइमु करणु, जंहिंमें 4 अहम पॉइंट्स आहिनि जिन ते हींअर असां कमु कयूं पिया, जिन में सभ खां पहिरियां रिसर्च एंड इनोवेशन थी अची वञे, उनखां पोइ एंटरप्रेन्योरशिप थी अची वञे, उनखां पोइ सस्टेनेबिलिटी थी अची वञे, पोइ एजुकेशनल एक्सीलेंस थो अची वञे। त इहे 4 अहम हिन वक़्तु पॉइंट्स आहिनि जिन ते मेहरान यूनिवर्सिटी तमामु हिकिड़े सुठे तरीक़े सां कमु करे पई ऐं पंहिंजूं एफर्ट्स करे पई। ऐं असांजी पूरी कोशिशि आहे त साल 2030 ताईं असां इन्हनि 4 शोबनि में दुनिया जी टॉप जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि परफॉर्म कनि पियूं, त असां उन्हनि में पंहिंजो नालो ॻणायूं। जी, असां जेकॾहिं इंडस्ट्री लिंकेजिस जी ॻाल्हि कयूं था त छा था सम्झो केतिरो ज़रूरी आहे? हिकिड़ो त हूंदो आहे न त पाण ठीकु आहे कोर्स वक़्तु ताईं हलूं पिया, पर जेसीं ताईं इंडस्ट्री सां असांजो को लिंक कोन्हे त मां सम्झां थी त उहा शइ ओतिरी काराइती कोन हूंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु, इहा शइ तव्हां दुरुस्त चई, ऐं बल्कि कंहिं बि यूनिवर्सिटी जे लाइ अहम आहे, पर जेकॾहिं असां पर्टिकुलरली इंजीनियरिंग यूनिवर्सिटीज़ जी ॻाल्हि कयूं जिन जो कम ई इंडस्ट्रीज़ में आहे न, असांजा जेके ग्रेजुएट्स आहिनि उहे डिफरेंट इंडस्ट्रीज़ में वञी मैन्युफैक्चरिंग सेक्टर में ॿियनि इदारनि में कमु कनि था, टेक्सटाइल इंडस्ट्रीज़ में तव्हांजो ऑटोमेशन आहे, ॿियूं जेके बि इंडस्ट्रीज़ आहिनि उन्हनि में कमु कनि था। त इहो तमामु अहम आहे असांजे इदारनि जे लाइ, यूनिवर्सिटीज़ जे लाइ, त इंडस्ट्री सां लिंकेजिस पंहिंजा बहितर खां बहितर बणाए, ऐं उन ते ई अमल कंदे असांजे हिन विज़न 2030 जो हिसो आहे त असां पंहिंजो नेटवर्क ॾाढो स्ट्रॉन्ग कयूं, ऐं जेके इवन असांजा फाइनल ईयर प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि उन्हनि में असां इंडस्ट्री एक्सपर्ट्स खे इंगेज कयूं,
इंडस्ट्री जूं नीड्स पुछूं त इंडस्ट्री जूं नीड्स छा आहिनि ऐं जेके असांजा प्रोजेक्ट्स आहिनि यूनिवर्सिटी जा उहे असां फोकस्ड रखूं उन्हनि इंडस्ट्री जी नीड्स ते, सिर्फ़ु इंडस्ट्री जी नीड्स ते ई न बल्कि कम्यूनिटी जी नीड्स ते बि असां कमु कयूं पिया त हींअर असांजे मुआशिरे में कहिड़ी शइ जी नीड आहे. फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं मां तव्हां सां ॻाल्हि कयां सिंध में जेके रीसेंट फ्लड्स आया हुया त उन में असां वटि पाणी जो तमामु घणो मसइलो हुयो, पाणी तमामु ख़राबु थी चुको हुयो, पाणी पीअण जे लाइ सुठो अवेलेबल न हुयो. त अहिड़े मौक़े ते मेहराण यूनिवर्सिटी जो जेको असांजो वाटर सेंटर आहे USAID जी फंडिंग सां जेको असां वटि इदारो क़ाइमु थियल आहे उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ो वाटर फिल्ट्रेशन पंप तयारु कयो वियो. उहो वाटर फिल्ट्रेशन पंप अहिड़ो हुयो त किथे बि भले मिटी में पाणी तव्हांजो बीठल हुजे त तव्हां उनखे उन ई वक़्तु पंप कंदो ऐं उहो रियल टाइम में तव्हांखे बिल्कुलु फ्रेश ऐं ड्रिंकेबल वाटर ॾींदो. सही सही. त इन तरीक़े जूं इनोवेशन्स बि असां वटि थियनि पियूं त न सिर्फ़ु इंडस्ट्री जूं नीड्स असां ॾिसूं पिया बल्कि असांजी कम्यूनिटी जी नीड्स ॾिसूं पिया त उन्हनि खे बि असां पूरो कयूं. सही सही, बिल्कुलु ठीकु बिल्कुलु ठीकु. सलमान तव्हांजो बि मां हिन प्रोग्राम में चाहींदी आहियां त असां स्टार्ट कयूं. जॾहिं तव्हां इंटरमीडिएट खां पोइ हिकिड़ो विज़न हुयो, छा तव्हांजो गोल हुयो इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में ई वञिणो आहे ऐं उहो प्रोसेस कीअं हुयो, केतिरो ईज़ी हुयो ऐं हार्डल्स केतिरियूं आयूं? बिल्कुलु हिकिड़ी असांजी ख़ासि करे साउथ एशियन कंट्रीज़ में कल्चर आहे त असांजो ॿारु इंजीनियर थिए या डॉक्टर थिए. टू बी वेरी ऑनेस्ट अॼु मां उन शइ खे सपोर्ट नथो कयां, पर हिकिड़ी उहा आहे अप्रोच आहे असांजी ऐं असां बि उन अप्रोच तहत शौक़ु हुयो त कंहिं इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में दाख़िला थिए. पेरेंट्स जी बि विश हुई ऐं उन ई खे महिनत कंदे असांजी बहराणी यूनिवर्सिटी में एडमिशन थी एंड आई कंसीडर माई सेल्फ लकी एज़ वेल, छो त ज़ाहिर आहे मुंहिंजे ॻोठ मां या शहर मां आई वॉज फर्स्ट पर्सन जंहिंजी एडमिशन थी ऐं उनखां पोइ त ट्रेंड थी वियो. हींअर मुंहिंजा 2 भाइर आहिनि उहे बि इंजीनियरिंग पिया कनि त इहो हिकिड़ो ट्रेंड सेट थी वियो आहे. त इनिशियली ज़ाहिर आहे इंट्रस्ट हुयो त इन फील्ड में असां अची वियासीं ऐं ॾाढो बहितरीनु इदारो लॻो मेहराण यूनिवर्सिटी में जॾहिं असां उते कमु कयोसीं. हींअर त असां ख़ैर सम्झो मैनेजमेंट साइड बि कमु कयूं, पर जॾहिं मां स्टूडेंट हुयुसि इन यूनिवर्सिटी में त उन वक़्तु बि काफ़ी सारियूं एक्टिविटीज़ असांखे मिलंदियूं हुयूं, न सिर्फ़ु करिकुलर एक्टिविटीज़ बल्कि को करिकुलर एक्टिविटीज़, सोशल इवेंट्स, सोशल एक्टिविटीज़, डिफरेंट तव्हांजूं कॉन्फ्रेंस थी थियूं वञनि, टेक्निकल प्लेटफॉर्म्स आहिनि, सोसाइटीज़ आहिनि. त उन्हनि सभिनी जो जॾहिं असां पार्ट बणिजासीं त ज़ाहिर आहे स्किल डेवलपमेंट बि थिए पई, नेटवर्किंग बि थिए पई, तव्हांजूं कम्युनिकेशन स्किल्स बि बिल्ड थियनि पियूं. त उन शइ जो तमामु घणो मूंखे फ़ाइदो थियो. उन वक़्तु इहो हार्ड न हुयो हिकिड़ो साइड इंजीनियरिंग खे संभालणु ऐं वरी हेॾियूं सारियूं एक्टिविटीज़? बिल्कुलु इनिशियली थोरो डिफ़िकल्ट हुयो, पर उते टाइम मैनेजमेंट तमामु इम्पोर्टेंट अचे थी. ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं तव्हां मल्टीपल शयूं कंदव त इहो एडवांटेज हूंदो आहे त तव्हांजी टाइम मैनेजमेंट बहितर थी वेंदी आहे, तव्हांजो ओवरऑल ऑर्गेनाइज़ेशनल स्किल्स तव्हांजूं बहितर थींदियूं आहिनि. त इहा वरी असांखे उनजो एडवांटेज बि मिलियो. त ज़ाहिर आहे एट अ टाइम ॿिन्ही शयुनि खे असां मैनेज कयूं पिया, पर अल्हम्दुलिल्लाह सुठे तरीक़े सां असां उनखे मैनेज बि कयोसीं. सही सही, ॾाढो सुठो, तमामु ज़बरदस्त. वधीक ॻाल्हि ॿोल खे असां जारी रखंदासीं. इक़बाल अहमद सिवाणी साहब मौजूदु आहिनि नाज़रीन ऐं तव्हांजी वाबस्तगी रेडियो सां बि रही आहे. अच्छा, आवाज़ जी दुनिया सां जेको तालुक़ु आहे उहो मां सम्झां थी ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे ऐं उहो तव्हांजो वक़्तु कीअं गुज़रियो? रेडियो जो मुंहिंजो एज़ अ प्रोफेशनल जेको मुंहिंजो शोबो हो, जी हा, उहा मार्केटिंग हुई. त बाक़ी आउं जॾहिं हिते स्टूडेंट लाइफ में हो तॾहिं आउं यूनिवर्सिटी मैगज़ीन प्रोग्राम हूंदो हो हैदराबाद रेडियो तां ऐं नई नस्ल, हा, इन प्रोग्राम में एज पार्टिसिपेंट I was participated. Okay. And after that, when I came in the journalism, then I become as translator, Urdu translator in news section. उन खां पोइ वरी इहा नौकिरी मूंखे मिली त उहा पकी नौकिरी रेडियो में जेका मिली हुई इहा हुई पंहिंजे मार्केटिंग वारी. सही. बाक़ी आवाज़ सां असांजो रिश्तो पुराणो इन करे आहे त सोशल एक्टिविटीज़ जे करे ऐं बाक़ी जेके असांजे दोस्तनि में ब्रॉडकास्टर ऐं एक्टर, डायरेक्टर, ही मतिलबु शो बिज़नेस जा माण्हू वधीक हुआ त मूं वॉइस ओवर बि कया आहिनि. हा, मतिलबु बाक़ी जेको रेडियो जे शोबे में मुंहिंजो जेको असल मुंहिंजो शोबो हो जंहिंमें मूं कमु कयो आहे हू मार्केटिंग जो शोबो हो. त उन मां हेड ऑफ द मार्केटिंग
सही सही। अच्छा, जीअं अॼु ताईं मूं ॿुधो आहे त स्क्रिप्ट्स रेडी करणु उन में बि तव्हांजो हिकिड़ो सुठो रोल रहियो आहे। तंहिं वक़्त जो कमु पीटीवी सां 25 साल मुंहिंजा मुकमल थी विया आहिनि एज ए स्क्रिप्ट राइटर। माशाल्लाह जी, माशाल्लाह, ज़बरदस्त। मां पुछणु चाहींदमि सर, जॾहिं तव्हां बिल्कुलु यंग हुया तॾहिं जो कमु ऐं हींअर जो जेको कमु थिए पियो, इनमें छा डिफरेंस आहे? केतिरो तव्हां ॾिसो पिया आहिनि ॿिनि शयुनि जो जेको तज़ाद हले पियो? जॾहिं माण्हू यंग हूंदो आहे तॾहिं उनखे जुस्तजू हूंदी आहे, नो डाउट, ईअं त उन में जुस्तजू वधीक हूंदी आहे। ऐं जीअं सीनियर थी वेंदो आहे हू तजुर्बे ते हलियो वेंदो आहे, जुस्तजू घटि थी वेंदी आहे। तजुर्बो जेको आहे उहो शयुनि खे, अल्फाज़ खे, कंटेंट खे गैदर करण में रिसर्च खां वधीक जेको आहे हू प्रीवियस एक्सपीरियंस जेको आहे हू कमु ईंदो आहे। मूं हाणे 73 जी तव्हांखे ॻाल्हि कई त तव्हां ॿई जेका आहे 73 में हुआ ई कोन हुआ, ठीकु आहे, पर आउं उन वक़्त में स्टूडेंट हुउमि, ठीकु आहे। त मतिलबु मुंहिंजो चवणु इहो आहे त जीअं माण्हू वधीक इर्तिक़ा जी सम्त वेंदो आहे त उन खे तजुर्बे सां एॾी मदद मिली वेंदी आहे त उन जी जेका जुस्तजू वारी सलाहियत आहे हू मादूम थी वेंदी आहे या घटि थी वेंदी आहे, या उनखे तव्हां इहो चओ त प्रोसेस स्लो थी वेंदो आहे उनजो। बाक़ी यंग जेको एज हूंदी आहे, बडिंग एज हूंदी आहे, बडिंग एज में माण्हू भॼंदो आहे कॉन्टेंट गैदर करण जे लाइ, रिसर्च जे लाइ, ऐं डिक्शनरियूं ऐं इनसाइक्लोपीडिया XYZ। त मतिलबु एज सां जेको असांजी यानी देयर इज़ टू वे ऑफ द एजुकेशन। वंस कॉल्ड मकतबी इल्म जेको असां स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटी खां वठंदा आहियूं, ऐं ॿियो जेको आहे हू आहे मजलिसी इल्म। मजलिसी इल्म जेको असां पाण में ॻाल्हायूं था उन सां जेको इल्मु हासिलु हूंदो आहे उहो मकतबी इल्म खे पोइ छॾे ॾींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ठीकु आहे न? बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु ठीकु चई रहिया आहियो सलमान। मां सम्झा थी इन ॻाल्हियुनि खे तव्हां बि एग्रीड आहियो उन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि ते, छो त ॾिसो जॾहिं असां पढ़ंदा आहियूं त असां उन पढ़ण जी हद ताईं हूंदा आहियूं ऐं सुठो परफॉर्म करण जी कोशिशि कंदा आहियूं, पर जॾहिं असां पढ़ाईंदा आहियूं त मां सम्झां थी लर्निंग वधीक हूंदी आहे। जी जी, इन ते वधीक ॻाल्हायूं था, पर शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, ब्रेक जी तरफ़ असां वधूं था। नाज़रीन, नंढिड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं ॾाढो ख़ूबसूरत किताबु मुंहिंजे हथ में आहे। ऐं चाहींदसि त इहो किताबु अव्हांखे बि ॾेखारींदी हलां ऐं टाइटल ॿुधाईंदी हलां, मोहब्बत रक़्स करती है। ख़ूबसूरत किताबु आहे, इक़बाल सेवाणी साहिब जो लिखियलु आहे ऐं हिन किताब ते बि ॻाल्हाईंदासीं, मोहब्बत रक़्स करती है। टाइटल ॾाढो ख़ूबसूरत आहे। मां सम्झां थी त अंदरि जेको मवादु आहे उहो बि बेहद ख़ूबसूरत मवादु आहे। किताब खे जेकॾहिं मां खोलियां थी त साम्हूं हिकिड़ी शाइरी आहे, बेहद कमाल जी आहे, बेहद ख़ूबसूरत आहे। मोहब्बत रक़्स करती है, बहुत मसरूफ़ हो जाना मुझे मिलने नहीं आती, न मुझसे बात करती हो न मेरी बात सुनती हो, न मुझसे बात करती हो न मेरी बात सुनती हो, मुझे यूं मोहब्बत पर तुम्हें एक फूल देना है, तुम्हें वो फूल कैसे दूं, तुम्हारा दिल में कैसे लूं। तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त शाइरी में जेको एहसासनि जो कमाल आहे केतिरो ख़ूबसूरत आहे। ऐं जेसीं ताईं हिकु शाइर पंहिंजे एहसासनि खे बयानु कंदे उन्हनि लफ़्ज़नि में मां सम्झां थी उहो रंग रचे नथो त पढ़ंदड़ जी दिलि ताईं उहा शइ नथी पहुचे। ऐं मां हमेशह चवंदी आहियां शाइर जेके हूंदा आहिनि उहे शायदि कुदरती तौर ते ईअं हूंदा आहिनि, आर्टिस्टिक पर्सनैलिटीज़ जेके आहिनि उहे कुदरती तौर ते ई ईअं हूंदियूं आहिनि, उहे ठही नथियूं सघनि, उहे ठाहे हिन धरती ते मोकिलियूं वेंदियूं आहिनि। हिन किताब जे हवाले सां ॻाल्हि ॿोल ज़रूरु कंदासीं। ब्रेक ते वञण खां अॻु में असांजो जेको डिस्कस हलियो पियो मां चाहींदसि त उनखे बि असां कंटिन्यू कयूं। हिकिड़ो स्टूडेंट हूंदो आहे जेको स्टडी कंदो आहे, केतिरा ई हिन वक़्तु स्टूडेंट्स असांजो प्रोग्राम ॾिसंदा
ऐं इंजीनियर सलमान अब्बासी जा स्टूडेंट्स तव्हांजे अंडर में जेके बि हिन वक़्तु पढ़ी रहिया आहिनि, कुझु सिखी रहिया आहिनि, अवां जॾहिं पढ़ो पिया त हीअ दुनिया हिकिड़ी अलॻि आहे, ॾाढी ख़ूबसूरत दुनिया आहे, ॾाढी कमाल जी दुनिया आहे, पर हा जॾहिं तव्हां पढ़ायो था त तव्हां वधीक कुझु सिखो था। सो हाणे वधीक कीअं सिखूं था, सलमान तव्हां खां पुछंदासीं। बिल्कुलु, ॾिसो जॾहिं असां पाण पढ़ी रहिया हूंदा आहियूं त शायदि असांजो दिमाग़ु एतिरो एक्टिव नाहे हूंदो, टू बी वेरी ऑनेस्ट। पर जॾहिं असां कंहिंखे पढ़ाईंदा आहियूं त उन जे लाइ छा हूंदो आहे, पहिरियां असां पाण तयारी कंदा आहियूं। जॾहिं असां पाण तयारी करे वरी असां कंहिंखे उहो इल्मु ॾींदा आहियूं त उहो जेको रिपीट करण वारो प्रोसेस हूंदो आहे उन में ॾाढो तव्हांजो हिकिड़ो सुठो डेवलपमेंट बि थींदो आहे, तव्हांखे कॉन्सेप्ट्स ॾाढे सुठे तरीक़े सां सम्झ में ईंदा आहिनि ऐं तव्हांखे मज़ो बि ईंदो आहे कंहिं ॿिए खे ॿुधाइण में या कंहिं ॿिए खे सम्झाइण में। छो त ॿुधणु थोरो ॾुखियो हूंदो आहे, जेको लिसनिंग वारो प्रोसेस आहे क्वालिटी कोन हूंदी आहे, टू बी वेरी ऑनेस्ट। हर को आसानी सां हज़म शयूं कोन करे सघंदो आहे न, पर जॾहिं उनखे तव्हां पाण पढ़ो, पाण उनखे सम्झो, पोइ जॾहिं तव्हां ॿिए खे सम्झाइण ईंदा आहियो त उन में काफ़ी तव्हांखे बि बहितर उहे शयूं सम्झ में ईंदियूं आहिनि ऐं तव्हांखे मज़ो बि ईंदो आहे। ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जेकॾहिं ॿुधण जी क्वालिटी जी ॻाल्हि कयूं त हीअ एज बि अहिड़ी हूंदी आहे जो असां कुझु ॿुधणु कोन चाहींदा आहियूं, पर हा असांजे अंदर में जेको कुझु हूंदो आहे या असां जेको लर्न करे रहिया हूंदा आहियूं उहो असां एक्सप्लेन करण जो घणो सोचींदा आहियूं या उन ते घणा फोकस्ड हूंदा आहियूं। मां ईअं चवां, इक़बाल अहमद सेवाणी साहब, मां सम्झां थी तव्हां इक़बाल सेवाणी चई सघो था, तो थोरो जेको इहो विच में हिकिड़ो सख़्तो ईंदो आहे त डायरेक्ट इक़बाल मूंखे सेवाणी जो बि सवाल पुछणो हो त हीअ सेवाणी छा, इहा शइ मूंखे पोयां बि ॿुधण में आई, पर मूं चयो ठीकु आहे हिनखे पोइ कंटिन्यू कयूं था। अच्छा, मां इहो चवणु चाहियो पिए त जॾहिं असां पढ़ाइण जी ॻाल्हि कयूं था या एक्सप्लेन करण जी ॻाल्हि कयूं था, हिकु शाइर ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां एक्सप्लेन कंदो आहे, उनजे अंदरि जी दुनिया मूंखे लॻे थो ॾाढी वसी हूंदी आहे ऐं उहो लफ़्ज़नि जी उन रचना में जेको रचाईंदो आहे उहो बेहद कमाल हूंदो आहे। सो शाइरी जी शुरूआति कीअं हुई ऐं या अंदरि जी दुनिया जेकॾहिं तव्हां थोरो खोले ॿुधायो त कीअं? अच्छा, पहिरें त मां सलमान जी ॻाल्हि खे थोरो अॻिते वधाईंदुसि। जी प्लीज़। त इमाम गज़ाली साहब जंहिंजो नालो तव्हां ॿुधो हूंदो, त इमाम गज़ाली चवंदो हो त जो मुंहिंजा शागिर्द आहिनि से मुंहिंजा उस्ताद आहिनि। त पुछियोसि त भला छो ईअं? मुंहिंजा शागिर्द जेका आहिनि हू मुंहिंजा उस्ताद आहिनि। जी हा। त उन्हनि ॿुधायो त बाबा जॾहिं आउं पढ़ाइण वेंदो आहियां, उन्हनि खे को शइ सम्झाइण वेंदो आहियां त मूंखे डपु थो लॻे त हाणे कहिड़ो सुवालु कंदो हुई, त इन करे मूंखे तयारी वधीक करणी पवंदी आहे। त हू मूंखे सिखण वारे अमल ते हू मूंखे वठी अचनि था। त मतिलबु इहो आहे त इहो पढ़ाइण जेको आहे उहो पढ़ण खां ॾुखियो आहे। त इन्हनि जी ॻाल्हि त हाणे अॻिते तव्हां मूंखां जेको सुवाल कयो आहे, हा, तव्हांजी ॻाल्हि खे मां बि थोरो अॻियां वधाईंदमि। चयो वेंदो आहे त उस्ताद जेकॾहिं आलिम आहे न त पोइ शागिर्द कामिल बणजंदो आहे, ऐं जेकॾहिं उस्ताद मां सम्झां थी हर लिहाज़ खां परफेक्ट आहे, पंहिंजे पेशे खे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में सम्झे थो, पेशन ऐं प्रोफेशन सां जेकॾहिं उनखे मोहबत आहे त हू जेको बि पंहिंजे स्टूडेंट्स सां वंडींदो आहे, जेको इल्मु उन्हनि खे ॾींदो आहे त हू पंहिंजे पाण खे बाकमाल बणाईंदो आहे, पर पाण खे न, पंहिंजे उन्हनि शागिर्दनि खे बि यकीनन हू बाकमाल बणाए थो, उन्हनि जी शख़्सियत खे निखारे थो। ऐं उस्ताद ते जेकॾहिं ॻाल्हाइजे त इहो ॾाढो वॾो टॉपिक आहे। ख़ैर असां तव्हांजी तरफ़ अचूं था। इन ई टॉपिक खे थोरो वरी एलोबरेट थो कयां। प्रोफेसर जगन्नाथ आज़ाद वॾो शाइर आहे, उन जो हिकिड़ो शेर आहे, हू आहे त मैं शायद कोई इधर से तीशा बदस्त गुजरे, शायद कोई इधर से तीशा बदस्त गुजरे, मैं एक मुजस्सिमा हूँ पत्थर में सो रहा हूँ। तो उस्ताद का काम जो है वो ये है कि वो पत्थर में सोए हुए मुजस्समे को तराश कर और एक यानी शाहकार बना देता है, या एक यूं समझ लें कि जिस तरह से एक घड़ेल काठी जो होती है, मैं उसको एक हुनरमंद जो है उस लकड़ी के उस तने से, उस टुकड़े से क्या क्या चीजें तराश कर आपको देता है। जी बिल्कुल। तो ये उस्ताद जो है यही काम शागिर्द के साथ करता है। जब उसके पास एक स्टूडेंट जाता है तो वो बिल्कुल
नल एंड वॉइड होता है, लेकिन उस्ताद उसमें से वो हुनर तलाश करता है और उसका एक आईक्यू लेवल चेक करके उसके हिसाब से उसकी वो परवरिश और उसकी कहना चाहिए तरबियत जो है वो करता है। तो ये कि उस्ताद के मर्तबे का हमने इस तरह से एक तरह उन्हें खराज तहसीन भी पेश कर दिया है कि उस्ताद का बड़ा काम है कि शाहकार जो है वो उस्ताद के दस्त में, उसके दिमाग में, उसके सोच में होता है कि इसमें से क्या चीज़ तराशी जा सकती है। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं मां चवंदी आहियां त हिकिड़ो कैनवास ख़ाली आहे ऐं उन ते जेकॾहिं रंग भरणा आहिनि त इहो जेको फ़न आहे इहो उस्ताद खे ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां ईंदो आहे। त उन वटि हिकु ख़ाली शागिर्द अचे थो ऐं उनखे कीअं हू ख़ूबसूरत बणाए असांजी हिन सोसाइटी में एज़ अ रोल मॉडल पेश कंदो आहे। त यकीनन उस्ताद ते छा ॻाल्हाइजे। ऐं मां सम्झां थी उस्ताद ते जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं त असांजो हीउ जेको प्रोग्राम आहे टाइम ॾाढो लिमिटेड आहे, पर टॉपिक ॾाढो वसी आहे। सेवाणी साहब, हीउ जेको सेवाणी आहे जी जी हा इहो बि मूंखे सम्झाइजो। अच्छा, हज़रत लाल शाहबाज़ कलंदर सेवन शरीफ वैसे वो मरवंदी थे जी हाँ, लेकिन उन्होंने खुद को सेवानी कहलाया। हम उनको मरवंदी नहीं कहते। उनका तख्ती जो उनके मज़ार पर लिखी हुई है वो लिखी हुई है मोहम्मद उस्मान मरवंदी जी। लेकिन उन्होंने खुद को क्या कहलवाया? सेवानी। तो इसी तरह से मेरे जो ग्रैंडफादर थे वो प्री पार्टीशन 7 में आ गए थे। अच्छा। फिर हम 7 में थे, उसके बाद पार्टीशन हो गया। तो हमारे दादा ने भी अपने आप को सेवानी कहलवाया। अच्छा। तो वो इस तरह से हज़रत लाल शाहबाज़ कलंदर से जो एक निस्बत है, जो इस शायरी में, इस किताब में भी वो शायरी भी उनको भी और शाह साहब को भी मैं सुनना चाहूँगी। बिल्कुल किताब आपको मुझे एक देनी पड़ेगी। हाँ, बिल्कुल। उसके लिए मैं बिल्कुल आपको किताब दूंगी और मैं सुनना तो भी चाहूँगी। ये कि ये सेवानी की जो असल चीज़ है वो ये है कि लाल शाहबाज़ कलंदर की निस्बत से, खूबसूरत रूहानियत से जी और 7 से, और चूँकि हमने जन्म इस धरती पे इस मिट्टी में लिया है जी हाँ, तो हम तो अपने आप को इसी मिट्टी से वाबस्ता रखते हैं। हम अपने आप को अजमेरी या देलवी नहीं कहलवाते, हम खुद को सेवानी कहलवाते हैं। बेहद खूबसूरत, बेहद खूबसूरत। असां वटि लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल करणु चाहींदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, तव्हांखे वेलकम चऊं था असांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। तव्हांजो तारुफ़। महिरबानी महिरबानी जी। नसीब पलंग जी मछली आहे जी। अदा तव्हांखे भलीकार थी चवां, छा चवणु चाहींदव? जेको तव्हांजो प्रोग्राम हले थो तक़रीबन ॾिसोसीं ऐं ॾिसंदा रहंदा आहियूं। प्रोग्राम में लाइव कॉलम में शामिल हूंदा आहियूं तक़रीबन। त हिन में इहा तव्हां जेकी ॻाल्हि कई जर्नलिज़म जी, त उहो हींअर बि ॾिसिजे त सॼी सिंध तक़रीबन पाण वटि सिंध जी ॻाल्हि कजे त सिंध में सहाफ़त किथे वञी पहुती आहे जी। ऐं जेके असांजा जेके सीनियर्स आहिनि ऐं तक़रीबन आउं सम्झां थो त जेके यंग जर्नलिस्ट आहे या जेके सीनियर आहिनि उन्हनि में जेके हींअर जी सिचुएशन आहे सॼी सिंध जी सहाफ़त में अहिड़ा माण्हू अची विया आहिनि जेके इंतिहाई जेके क्रिमिनल, ॿ नंबर, बसाखोर, मंशाखोर, जेके माना पंहिंजे बचा ख़ातिर अहिड़ा माण्हू अची हिते वेही रहिया आहिनि। उन्हनि मां तक़रीबन 50% अहिड़ा माण्हू शामिल आहिनि। हुनजो बि तव्हांखे मिसाल ॾींदुसि त असां वटि मातली शहर जी अहिड़ी हालत आहे। मातली शहर जी सहाफ़त उते वञी पहुती आहे। जेके बि सीनियर माण्हू आहिनि जेके निकिता आहिनि अजाए सजाए जी वेब चैनल जो, त उन्हनि एॾी सहाफ़त जी वैल्यू जेकी डिमांड आहे किराए छॾी। माण्हुनि मां अख़बार पढ़ण जो या जेको एतमाद हूंदो उहो ख़तमु थी थो वञे। उन लाइ छा करणु खपे? उन लाइ असांखे जेके सीनियर आहिनि उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे, कहिड़ी रीति करणु खपे, उन्हनि खां थी वई। जी हाँ, जी हाँ, थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। मां सम्झंदी आहियां त हर फील्ड में 2 क़िस्मनि जा माण्हू तव्हांखे मिलंदा। हिकिड़ा उहे माण्हू हूंदा जेके ॾाढो सिंसियरिटी सां कमु करे रहिया हूंदा ऐं असां वटि बदकिस्मती सां उहे माण्हू इन ॻाल्हि खे तस्लीम करणो पवंदो त उहे मफ़ाद परस्त आहिनि ऐं पंहिंजे मफ़ाद जे लाइ कुझु बि करण जे लाइ तयारु आहिनि। सो इहा ॻाल्हि हिन फील्ड में बि ज़रूरु अप्लाई थिए थी। कुझु अहिड़ा बि असां वटि, मां उन्हनि खे हीरोज़ चवंदसि, त उहे बेहद ख़ूबसूरत तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि ऐं ईअं असां जेकॾहिं चऊं त उहे पंहिंजी जान तरी ते रखी ऐं पोइ पंहिंजो कमु कनि पिया, त इन चवण में को हर्ज न हुजणु खपे। ऐं उन खां पोइ जेके असां वटि केसिस ईंदा आहिनि
असां वटि जेका टारगेट किलिंग थींदी आहे उहा तव्हां सभिनीनि जे साम्हूं आहे ऐं सिंध जो भरपूर एहतजाज बि हूंदो आहे, सिंध जो जेको शऊर आहे हुन ते ॻाल्हाईंदो आहे, त इहे सभु शयूं अव्हां जे साम्हूं आहिनि। कंहिं ख़ूबसूरत शाइर लिखियो आहे न, जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे हिन धरतीअ तां वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साह त वेंदो पर धरतीअ जो वेसाह न वेंदो। इहो शेख अयाज़ मुंहिंजे ख़्याल सां लिखियो आहे ऐं वाक़ई बेहद कमाल शेख अयाज़ लिखियो आहे त दोदा तुंहिंजो साह त वेंदो पर धरतीअ जो वेसाह न वेंदो। त इहा शइ हर फील्ड में अप्लाई थींदी आहे। आया तव्हां यूनिवर्सिटीज़ में वञो, कंहिं बि इदारे में वञो, उहो मीडिया जो इदारो हुजे या न हुजे, तव्हांखे हिन ॿिनि क़िस्मनि जा माण्हू मिलंदा, पर उन सभिनीनि खे छॾे करे तव्हां आम ज़िंदगी में बि जेकॾहिं हिकिड़ी नज़र डोड़ाईंदव त हिन ॿिनि क़िस्मनि जे माण्हुनि खां तव्हां जेको आहे सो पासो नथा करे सघो, या जेकॾहिं तव्हां हिन हक़ीक़त खे न तस्लीम कयो त उहा हिकु ॿी ॻाल्हि आहे, उनखे हाणे कुझु ॿियो ई टर्म इस्तेमालु थींदो उनजे लाइ। सो वेल नाज़रीन, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं इंजीनियर सलमान अब्बासी सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। सलमान, असां ॻाल्हि कई पई यूनिवर्सिटी जे विज़न जी, ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां एक्सप्लेन कयो आहे। सलमान जो पंहिंजो विज़न छा आहे, मां इहो ॿुधणु चाहींदमि। टू बी ऑनेस्ट, असांजो जेको विज़न आहे असांजी कम्युनिटी खे ई सर्व करणु आहे, जेका मुंहिंजी पंहिंजी अप्रोच आहे। छो त असां हिन ई सोसाइटी मां आया आहियूं, हिन ई कम्युनिटी मां आहियूं, त जेको असां ते पहिरियों फर्ज़ ठहे थो त इन ई कम्युनिटी जी इन्हनि ई माण्हुनि खे सर्व करण जो आहे। कहिड़े तरीक़े सां करिणो आहे उन में डिफरेंट तरीक़ा आहिनि। मां हींअर पाण बि फ्री ऑफ कॉस्ट डिफरेंट सोशल एक्टिविटीज़ इनिशिएटिव्स में पार्टिसिपेट कंदो रहियो आहियां। इवन खोड़ सारा इनिशिएटिव असां यूनिवर्सिटी में बि वठूं पिया, जंहिंजे थ्रू असां चाहियूं पिया त जेका असांजी यूथ आहे उहा बि स्किल्ड थिए ऐं उहे बि कंहिं मंज़िल ताईं पहुची सघनि। त पाण खां हटी करे मुंहिंजो ख़्यालु आहे असांजो विज़न इहो हुजणु घुरिजे त सिर्फ़ु पंहिंजी ई न, जेके असांजे इर्द गिर्द आहिनि, कम्युनिटी आहे, उन्हनि जे लाइ असां कमु कयूं। ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। पंहिंजे लाइ त हर को सोचींदो आहे, पर पंहिंजनि जे लाइ बि त कोई सोचण वारो हुजे न। ऐं मां सम्झां थी रेयर ई सही पर अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि, तॾहिं ई शायदि दुनिया हले पई। नाज़रीन, असां वधंदासीं न्यूज़ ब्रेक जी तरफ़, न्यूज़ स्टूडियो जी तरफ़ हलूं था, वरी पोइ जल्दी सां वापसि अचूं था, कंटिन्यू कयूं था अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। असां वटि जेके आयल मौज़ूज़ महिमान आहिनि, मां चाहींदसि त असां घणो खां घणो टाइम उन्हनि खे ॾियूं ऐं उन्हनि खे ॿुधूं। सेवाणी साहिबु, असां जेका जर्नलिज़म जी ॻाल्हि कयूं था, त मां चाहींदसि त अॼु जी जेका जर्नलिज़म आहे उनखे तव्हां कीअं ॾिसो था, ऐं जेको सिंसियरिटी सां वर्क थींदो आहे ऐं जेको एक्चुअल वर्क हूंदो आहे, जेको ऑथेंटिक वर्क हूंदो आहे, उहो छा हूंदो आहे? जर्नलिज़म जेका आहे बेस कंदी आहे जीअं त हर को शोबो उनजो हिकु कोड ऑफ इथिक हूंदो आहे। जी हा, ज़ाब्ता अख़लाक। जर्नलिज़म जी ज़ाब्ता अख़लाक या कोड ऑफ इथिक्स जेका आहे उहो ॿियनि शोबनि खां वधीक ज़िम्मेदारी वारो आहे। बिल्कुलु, उन में ग़लती जी गुंजाइश न आहे। ईअं ई आहे। अच्छा, हाणे जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में जे ॻाल्हि कई त हर को सहाफ़ी, मोबाइल असांखे हर नौजवान खे सहाफ़ी ठाहे छॾियो आहे ऐं जिथे किथे को इवेंट थींदो आहे या को हादसो थी वेंदो आहे या का अनफॉर्चुनेट या फॉर्चुनेट शइ थींदी आहे, बसि उहो पंहिंजो कैमरो खणंदो आहे ऐं एज़ इट इज़ लाइव उन में गाड़ियूं बि वेंदियूं आहिनि, हर का शइ वेंदी आहे। त कोड ऑफ इथिक्स त कोन्हे को। त जेको बि शोबो आहे, एजुकेशन आहे, इंटरटेनमेंट आहे, इंटरटेनमेंट में भी पाण जेका लतीफ़ा ऑन एयर पीटी या टीवी ते या स्टेज ते जेकॾहिं ॿुधाईंदा आहियूं त उन जो कोड ऑफ इथिक्स आहे, छाकाणि त उन जी एजुकेशन, उन सां एजुकेशन वेंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, इन खे थोरो आऊं एक्सपेंड करो ईअं कंदुसि त रेडियो जेको आहे, this is the mother institutions of all mediums. Yes, it is. Electronic mediums. जी हाँ। ठीक आहे। त रेडियो जी पहली पॉलिसी छा हूंदी हुई? पहिरीं हूंदी एजुकेशन, देन इंफॉर्मेशन, जी, देन इंटरटेनमेंट। जेकॾहिं तव्हां रेडियो पाकिस्तान जी पूरी पॉलिसी ॾिसो त पहिरियों उनजो जेको मेन ज़िम्मेदारी हूंदी हुई उहा हूंदी हुई
एजुकेशन, जी हाउ टू एजुकेट द पीपुल्स। उन खां पोइ इंफॉर्मेशन त माण्हुनि खे छा ॿुधाइणो आहे, ख़बर ॾियणी आहे, मालूमात ॾियणी आहे। उन खां पोइ गाना, हू म्यूज़िक व्यूज़िक, त हर कंहिं शइ जो हिकिड़ो। त इन तरह जर्नलिज़म में बि जेका मेन जर्नलिज़म आहे हू आहे न्यूज़ पेपर जी जर्नलिज़म। प्रिंट ऐं मीडिया न्यूज़ पेपर जी जर्नलिज़म में बेसिक जेको जर्नलिज़म आहे उहो आहे रिपोर्टिंग। रिपोर्टिंग में डायरेक्ट इंफॉर्मेशन ॾियणु जेको आहे ही रिपोर्टिंग आहे। जेकॾहिं को हादसो थिए थो, जी हा को इवेंट थिए थो, का प्रेस कॉन्फ्रेंस थिए थी, त असां न्यूज़ में तव्हां ॾिसंदा हूंदव त हू छा चवंदा आहिनि कि फलां जगह ये वाक़या हुआ, जी फलां जगह ये हुआ, फलां ने ये कहा, फलां ने ये कहा। उन खां पोइ हाणे उन में शोभा अची विया आहिनि अॻिते वञी त भई कॉलम। अब कॉलम जॾहिं ईंदो आहे त कॉलम निगार हुन ख़बर में पंहिंजो बि हिकिड़ो इनपुट विझंदो आहे, जी हाँ यही आहे उहा बिल्कुल पंहिंजी बि अपनी राय शामिल कंदो आहे। जी त बिल्कुल हू पियो जर्नलिज़म न आहे, राइट यानी हू जेका डायरेक्ट जर्नलिज़म न आहे, हू आहे तज़ियाकारी। जी ठीकु आहे न। त ही जेको जर्नलिज़म आहे ही बेस कंदो आहे ओरिजिनल बट विद द कोड ऑफ इथिक्स। यस अच्छा, हिते जेका असां हींअर ॾिसूं पिया हुते त को हाल ई न आहे। कंहिंखे लिखणु नथो अचे, कंहिंखे पढ़णु नथो अचे, को लिखी कोन थो सघे अखर में। वो चयो तो मैं तिलक चाड़ी पे खड़ा हुआ हूँ और ये देखे यहाँ से ट्रैफिक गुजर रहा है और ये देखिए फलां लड़ाई हो रही है और झगड़ा हो रहा है। भाई कोई उसका अपना एक तरीका कार होता है ना। बिल्कुल बिल्कुल एक सहाफ़ी को ये जो आप मास मीडिया कम्युनिकेशन में 4 साल बिठा के और 2 साल बिठा के और 3 साल बिठा के पढ़ाते हैं जी जी या डिप्लोमा कराते हैं साल भर का, तो साल भर में सिर्फ क्या ये इतना तिलक चाड़ी का वाकया या जब इसका सिंधी मुस्लिम सोसाइटी का कोई वाकया सिर्फ दिखाने के लिए उसका कोड ऑफ इथिक पढ़ाया जाता है ना कि क्या खबर है जो जंगल की आग की तरह फैल सकती है और क्या खबर है उसके मुज़िर असरात आ सकते हैं। जैसे अभी आप इंफॉर्मेशन डिसइंफॉर्मेशन की हम आप ये ऑफ द कैमरा जब बात कर रहे थे जी तो वो अब क्या है, एक्चुअल तो इंफॉर्मेशन है, लेकिन अब इंफॉर्मेशन से फिर एक नई इस्तिलाह आई सामने, एक नई टर्म आई डिसइंफॉर्मेशन। लेकिन सोशल मीडिया के आने के बाद जो है डिसइंफॉर्मेशन के बाद एक और इस्तिलाह आ गई, वो क्या आई, वो आई है मिस इन्फॉर्मेशन। तो जब तक सोशल मीडिया नहीं आया था जब तक दो टर्म्स चलती थी जर्नलिज्म में, एक इंफॉर्मेशन होती थी, एक डिसइंफॉर्मेशन होती थी। इंफॉर्मेशन ये होती थी कि आपने खबर पहुंचा दी, जी जिसको तरदीद करनी होती थी वो कहता था जी ये तरदीद हो गई है, ये खबर सही नहीं है। अच्छा, डिसइंफॉर्मेशन ये है कि एक चीज बेसलेस है जिसका कोई वजूद ही नहीं है, वो आपने कह दिया। मतलब आपने कह दिया कि रानी बाग में जो है वो हाथियों का मेला लग गया, एक हाथी भी वहां अगर मौजूद है तो उसको आप मेला कर रहे हैं तो डिसइंफॉर्मेशन ही है ना ये जी। अच्छा, मिस इन्फॉर्मेशन क्या है कि हाथी ही नहीं है और आपने हाथियों का मेला खड़ा कर दिया वहां पे, तो वो बिल्कुल ही यानी एक चीज जिसका वजूद ही नहीं है उसको आप बयान कर रहे हैं, वो मिस इन्फॉर्मेशन है। उसको और थोड़ा सा ये तो एक यानी लाइटर मूड में मैंने बात की, लेकिन इसको थोड़ा सेंसेबल वे में अगर बात करें तो अब आप ये देखिए कि हमारा मीडिया भी, ये जो रेगुलर मीडिया है, ये भी रेटिंग की दौड़ में क्या काम कर रहा है। ये किसी घर में सिलेंडर फट रहा है, अब वो कहता है जी कि वो इलियासाबाद में धमाका, बड़े पैमाने पर तबाही का खदशा। अब जो लोग आपके अजीज व अकारीब, मेरे लोग, कोई और दूर शहर वो क्या कहेंगे कि यार पता नहीं क्या ऐसा हो गया है, जी हाँ, बड़े पैमाने पर खदशा है, मेरा कोई अजीज तो नहीं मारा गया ही। थोड़ी देर के बाद उसकी खबर की आती है कि जी घर में गैस सिलेंडर फट गया था, बच्चा झुलस गया या औरत वो हो गई।
तो अब ये क्या है, ये सनसनी फैलाने के लिए आपने एक खबर बना दी, और मिस इन्फॉर्मेशन क्या है कि धमाका हुआ, बड़े पैमाने पर तबाही। भाई वो सिर्फ घर के अंदर जो है, जो यानी बावर्ची खाना है, उसको सिर्फ नुकसान पहुंचा है, लेकिन आपने मिस इन्फॉर्मेशन क्या फैला दी कि जी फलां जगह फलां इलाके में धमाका हुआ और बड़े पैमाने पर। जी जी सेवाणी साहब, तव्हां बिल्कुलु ठीकु चई रहिया आहियो। ऐं मां सम्झां थी त असां वटि वॾो जेको मसइलो आहे, इहा असांजी बदकिस्मती बि आहे त नौजवाननि जो ठीकु आहे, असां वटि नौजवाननि जी परसेंटेज त तमामु घणी आहे, पर छा उहे सभु एजुकेटेड आहिनि, इहो पॉसिबल त न आहे। ऐं असां वटि छा कैरियर प्लानिंग आहे अॼु जे दौर में? हा, किथे ॾाढी सुठे तरीक़े सां इन ते कमु हले पियो, पर मां सम्झां थी अॼु बि असां वटि को अहिड़ो इंस्टीट्यूट कोन्हे जेको कैरियर प्लानिंग ते कमु कंदो हुजे। सलमान, मां तव्हांजी तरफ़ वधणु चाहींदसि, तव्हां छा था सम्झो, तव्हांजी यूनिवर्सिटी खे ई मां हाईलाइट करणु चाहींदसि, महरान यूनिवर्सिटी जा छा इनिशिएटिव्स हूंदा आहिनि ऐं कैरियर प्लानिंग कीअं हुजणु खपे? मां चाहींदसि त तव्हां थोरो एक्सप्लेन कयो। इहो तमामु अहम हिकिड़ो सुवालु आहे तव्हांजो, छो त कैरियर प्लानिंग तमामु इम्पोर्टेंट शइ आहे। इवन मां चवंदो आहियां त इहा यूनिवर्सिटी में अची प्लान न थियणु घुरिजे, इहा अञा पहिरियां प्लान थी वञणु घुरिजे। जेके ॿार जा पेरेंट्स हूंदा आहिनि उनखे ॿार जे एटीट्यूड एप्टीट्यूड जो एनालाइसिस करणु घुरिजे, हुनजो असेसमेंट करणु घुरिजे, हुननि खे सम्झणु घुरिजे त हिन जा इंट्रस्ट कहिड़े तरफ़ आहिनि। अक्सर छा थींदो आहे त ॿार जो फॉर एग्ज़ाम्पल मैथमेटिक्स में ॿारु वीक हूंदो आहे, बट स्टिल पेरेंट्स जी फरमाइश ते या उन चवण ते हू इंजीनियरिंग जो या अहिड़ो सब्जेक्ट्स ऑप्ट करे वठंदो आहे जंहिंमें सिर्फ़ु मैथमेटिकल सब्जेक्ट्स हूंदा आहिनि, पोइ अल्टीमेटली हू फेल थी वेंदो आहे। त इहो हिकिड़ो तमामु वॾो इशू आहे, जेको मतिलबु हुन जेका कैरियर प्लानिंग कई सिंस हिज बर्थ चई वठो या चाइल्डहुड चई वठो, उन में ग़लती थी वई पेरेंट्स खां। त ज़रूरी आहे त पेरेंट्स तमामु जल्दी ॿार जी असेसमेंट कनि, हुनजो एप्टीट्यूड ॾिसनि त कहिड़े तरफ़ हुन जा इंट्रस्ट आहिनि, कहिड़े कैरियर में हिननि जो बहितर फ्यूचर थी थो सघे, पोइ उन जे हिसाब सां प्लानिंग कनि। उनखां पोइ जॾहिं असां वटि यूनिवर्सिटी में ॿार ईंदा आहिनि, ख़ासि करे असां जेॾीमहिल बूट कैंप्स रन कंदा आहियूं, ख़ासि करे आउट गोइंग स्टूडेंट्स सां जेॾीमहिल असां डिस्कशन्स कंदा आहियूं, उन्हनि सां सेमिनार्स कंदा आहियूं, त उन्हनि खे असां इहो चवंदा आहियूं त अॼु खां 5-8 साल पोइ ॾिसो त तव्हां पाण खे कहिड़ी जॻह ते ॾिसणु था चाहियो। अक्सर छा हूंदो आहे, जेॾीमहिल ॿारु सफ़ा नयो यूनिवर्सिटी में हूंदो आहे त हू ब्लैंक हूंदो आहे, हुनखे को आइडिया कोन हूंदो आहे त मूंखे पंहिंजे फ्यूचर में करिणो छा आहे। सिर्फ़ु हुनखे इहो हूंदो आहे त हीअ 4 साल मूंखे डिग्री करणी आहे, आफ्टर दैट पर्सन इज़ नो प्लान्स। त उहा प्लानिंग ॾाढी अहम हूंदी आहे। त उन प्लानिंग जे करण जे लाइ हीअ असांजी जेका फॉर एग्ज़ाम्पल अलमनाई ऑफिस आहे यूनिवर्सिटी में, किथे कैरियर ऑफिस हूंदी आहे, किथे HR ऑफिसिस बि इहे फंक्शन कनि पियूं, त उन्हनि जो इहो कमु हूंदो आहे त ॿारनि खे घुराइनि, उन्हनि खां पुछनि त तव्हांजो एप्टीट्यूड कहिड़ो आहे, तव्हांजा इंट्रस्ट कहिड़ा आहिनि, तव्हां सही फील्ड्स में आहियो या न आहियो, ऐं उन में तव्हां कीअं ग्रो करे था सघो, तव्हांखे स्किल्स कहिड़ियूं रिक्वायर्ड आहिनि, मेंटोरशिप तव्हांजी कहिड़ी रिक्वायर्ड आहे, नेटवर्किंग तमामु इम्पॉर्टेंट हूंदी आहे। त तव्हां जंहिं फील्ड में तव्हांजो इंट्रस्ट आहे या जंहिं फील्ड में तव्हां पढ़ो था, त उन सां मुंसलिक जेके बि माण्हू आहिनि उन्हनि सां पाण खे कनेक्टेड रखो। ख़ासि करे असांजी इहो थोरी देरि पहिरियों सोशल मीडिया ते ॻाल्हायूं पिया, तमामु फेसबुक आम थी वियो आहे असां वटि न, जेको टूल हींअर ॾाढो ग़लति यूज़ पियो थिए। त आई वुड रिकमेंड कि असांजी यूथ फेसबुक खे छॾे जेके प्रोफेशनल प्लेटफॉर्म्स आहिनि, जीअं लिंक्डइन आहे, हिकिड़ो प्रोफेशनल कम्युनिटी तव्हांखे उते मिलंदी, तव्हांजी प्रोफेशनल नेटवर्किंग थी थिए, त अहिड़े प्लेटफॉर्म जी तरफ़ असां रुझान कयूं जीअं न सिर्फ़ु असांजी स्किल डेवलपमेंट थी सघे, पर जेका हिकिड़ी मिस इंफॉर्मेशन आहे या ग़लति हिकिड़ो यूज़ेज ऑफ रिसोर्सिस आहे, त असां उन खां बची सघूं। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ठीकु चयो ऐं काफ़ी सारियूं ॻाल्हियूं तव्हां कयूं। मां सम्झां थी इन्हनि ॻाल्हियुनि खे करण जे लाइ हिकिड़ो स्पेस बि हुजणु घुरिजे, ऐं इहे शयूं असांजी मीडिया ते घटि डिस्कस कयूं वञनि थियूं। सिंधी मीडिया ते इन शइ जो फुक़दान आहे। हमेशह सिर्फ़ु मुंहिंजी न, पर मुंहिंजी पूरी टीम जी कोशिशि हूंदी आहे त असां उन्हनि शयुनि ते डिस्कस कयूं जेका वक़्त जी ज़रूरत आहे, नौजवान जी जेका ज़रूरत आहे। ऐं बदकिस्मती सां अॼु बि यूनिवर्सिटीज़ में उहे स्टूडेंट्स अचनि पिया जंहिंजी का कैरियर प्लानिंग कोन आहे। अच्छा, पोइ काउंसलिंग जेका हूंदी आहे, मूंखे थोरो ॿुधाइजो कुझु अहिड़ा केसिस जेके तव्हां ॾिठा हुजनि, ठीकु आहे ॿ वर्स्ट केसिस आहिनि, ऐं तव्हां उन्हनि खे कीअं पोइ सॉल्व कयो आहे? ॾिसो, इहो असांजे हथु हूंदो आहे त जीअं साईं वारनि पहिरियां उस्ताद जी ॻाल्हि कई, त उस्ताद जे हथु हूंदो आहे त उनखे कीअं तराशे थो। त जॾहिं असां वटि बि ॿारु हूंदो आहे, त छो त अनफॉर्चुनेटली असां वटि
असांजे बोर्ड्स एग्ज़ाम्स जी तव्हांखे ख़बर आहे, असांजे सरकारी इदारनि जी तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं उहो ॿारु यूनिवर्सिटी में पहुचंदो आहे त उनजो उहो मयारु हूंदो कोन्हे। पोइ उन ई शयुनि खे कवर अप करण जे लाइ या उन्हनि जी डेवलपमेंट जे लाइ असां जीअं मां बूट कैंप्स जी ॻाल्हि कई, असां अहिड़ा स्पेशल प्रोग्राम्स रन कंदा आहियूं ताकी उन्हनि खे एडिशनल क्लासिस ॾेई या एडिशनल उन्हनि जा सेशन्स कराए हुननि जी उहो जेको बि गैप आहे उहो असां फिल करे सघूं। उन खां अलावा बि कुझु ॿिया बि इनिशिएटिव्स आहिनि, जीअं हिकिड़ो सिंध यूनिवर्सिटी रिसेंटली ॾाढो सुठो इनिशिएटिव वरितो आहे पीपल्स इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रोग्राम जे नाले सां, जंहिंमें सिंध हुकूमत मेहरान यूनिवर्सिटी सां गॾिजी 9 जेके IT जूं जेके ट्रेंडिंग फील्ड्स आहिनि, जंहिंमें पाइथन आहे, डेटा साइंस आहे, डेटा बेस एडमिनिस्ट्रेशन आहे, वेब डेवलपमेंट, ऐप डेवलपमेंट, इन तरीक़े जा 9 कोर्सिस आहिनि जेके फ्री ऑफ कॉस्ट असां हींअर सिंध जे नौजवाननि खे ऑफर पिया कयूं। उन में छा आहे त जेके 22 सालनि ताईं जी उमिरि जा उहे नौजवान जंहिंजो कंहिं बि यूनिवर्सिटी में दाख़िला न थी सघियो आहे त उहे फ्री ऑफ कॉस्ट इहे कोर्सिस अवेल करे था सघनि, जेके हींअर असां दादू, मीरपुर ख़ासि, जामशोरो ऐं कराची में ऑफर कयूं पिया। सिंध यूनिवर्सिटी जो इहो सिंध हुकूमत जो इहो विजन आहे त असां 10,000 नौजवाननि खे इन्हनि कोर्सिस जे तरीक़े ज़रिए IT स्किल्ड कयूं। भले हुननि वटि प्रोफेशनल डिग्री न हुजे, हुननि वटि यूनिवर्सिटी जी डिग्री न हुजे, पर हुननि वटि इहा सर्टिफिकेशन हुजे जंहिंजे ज़रिए हू किथे बि नौकिरी या एटलीस्ट फ्रीलांसिंग करे सघनि। सवाल हुयो नेक्स्ट न त तव्हां छा था सम्झो त असांजा जेके बि नौजवान आहिनि आया उन्हनि में हिन वक़्तु कहिड़ा स्किल्स हुजणु खपनि त हू पंहिंजे फ्यूचर खे कुझु बहितर बणाए सघनि? त ज़रूरु इहो तव्हां खां मां ॿुधणु चाहींदसि ऐं मां सम्झां थी त तव्हां हिन शइ खे सुठे तरीक़े सां एक्सप्लेन बि कंदव। सेवाणी साहिबु तव्हांजो साम्हूं किताबु मौजूदु आहे, मां चाहींदसि त तव्हांजी सिलेक्टेड जेका शाइरी आहे उहा तव्हां असांखे ॿुधायो ऐं मां सम्झां थी त हीउ जेको सेगमेंट आहे ॾाढो इंट्रस्टिंग बि आहे। अच्छा, हूअं त मुंहिंजी शाइरी जा कुझु रंग तव्हां किताब तव्हां वटि हो त तव्हां ॾिसूं था, पर मां हींअर जेको आहे सेवण जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई हुई त लाल शाहबाज़ कलंदर जे उन खे मतिलबु लाल शाहबाज़ कलंदर खे ख़िराज अक़ीदत पेश करण जे हवाले सां ऐं मूं कुझु पंहिंजा जेका जज़्बात आहिनि उन जो इज़हार कयो आहे त मैं तेरे दर पे कलंदर सवाल करता हूँ, मैं तेरे दर पे कलंदर सवाल करता हूँ कि पैरवी में तेरी मैं धमाल करता हूँ, कि पैरवी में तेरी मैं धमाल करता हूँ, उतर रही है तेरी रोशनी मेरे दिल में, उतर रही है तेरी रोशनी मेरे दिल में, मैं तीरगी को भी रोशन ख्याल करता हूँ, मैं तीरगी को भी रोशन ख्याल करता हूँ और नहीं है मुझको कोई होश अपने होने का। अच्छा, तो कलंदरी की सिफ्त ये है ना, बिल्कुल बिल्कुल, कि नहीं है मुझको कोई होश अपने होने का, वो हाल है कि मैं खुद को निडाल करता हूँ। जिन्हें तव्हां रक्स कंदा आहियो, शाइरी मतिलबु हिन में धमाल में अची वेंदा आहियो, समा में अची वेंदा आहियो, त इहा सादगी कैफ़ियत थी वेंदी आहे कि नहीं है मुझको कोई होश अपने होने का, पाण मां माइनस थी वेंदो आहे माण्हू, नहीं है मुझको कोई होश अपने होने का, वो हाल है कि मैं खुद को निडाल करता हूँ और ये तेरा इश्क है ठोकर में है ज़माना मेरी। ये जगह सूफ़ी दुर्वेश इन्हनि खे ज़माने जी शाही वाही कंहिंजी परवाह न हूंदी आहे। ये तेरा इश्क है, जंहिंखे रब साईं जो इश्क मिली वञे या कंहिं भी इश्क में अची वञे तो ये तेरा इश्क है ठोकर में है ज़माना मेरी, कमाल, मैं बेहुनर को भी अब बेमिसाल करता हूँ। कमाल, जॾहिं तव्हां कंहिंसां कंहिंजी नज़र इनायत तव्हां ते थी वञे त हू पाण तव्हांखे एॾो हुनर ॾींदो आहे, तो उनखे मूं बयानु कयो आहे त ये तेरा इश्क है ठोकर में है ज़माना मेरी, मैं बेहुनर को भी अब बेमिसाल करता हूँ और सलाम करता है दरिया कदम को छूते हुए। जी, सलाम करता है दरिया कदम को छूते हुए, अलम ना चूमे कोई तो मलाल करता हूँ। कमाल,
लाल शाहबाज कलंदर के अलम की जो शान है, जी हाँ, तो सलाम करता है दरिया कदम को छूते हुए, अलम ना चूमे कोई तो मलाल करता हूँ, और दिया है मुझको मसीहाई का हुनर तूने। दिया, ये आप जो अभी कह रहे थे जी कि हाँ। जिंदगी का मकसद दूसरों के काम आना है, तो दिया है मुझको मसीहाई का हुनर तूने, मैं अहले दर्द का पहम ख्याल करता हूँ। वाह, कमाल। मैं अहले दर्द का पहम ख्याल करता हूँ, और तेरे चराग हैं रोशन नजफ के शहजादे। तेरे चराग हैं रोशन नजफ के शहजादे, जी। इन्हीं चरागों की मैं देखभाल करता हूँ। वाह, कमाल, खूबसूरत, बेहद खूबसूरत, बेहद खूबसूरत। तेरे चराग हैं रोशन नजफ के शहजादे, इन्हीं चरागों की मैं देखभाल करता हूँ, और निगाह मुझ पे इकबाल मेरे मुर्शिद की। जी। निगाह मुझ पे इकबाल मेरे मुर्शिद की, मैं बेज़रों को भी अब माला माल करता हूँ। कमाल, कमाल। मैं बेज़रों को भी अब माला माल करता हूँ। और जब आप लाल शाहबाज कलंदर का जिक्र करें और शाह लतीफ़ का जिक्र ना हो, जी, मैं जरूर तो सुनना चाहूंगी, मैं जरूर सुनना चाहूंगी, लेकिन पहले मैं ब्रेक की तरफ आगे बढ़ना अच्छा, चाहूंगी। ठीक है। नाज़रीन, शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में। ऐं सुबह मेहरान जो जेको प्रोग्राम आहे, मां सम्झां थी ॾाढो स्मूथली सॉफ्टली तव्हां ताईं पहुची रहियो आहे। तव्हां जेकॾहिं हिन वक़्तु टेलीविजन स्क्रीन ऑन कई आहे त अवां जी पंहिंजी मेज़बान तायरा जो ऐं अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान, जेतिरियूं फ़ोन कॉल्स अचनि पियूं, जेतिरियूं शामिल करे सघां पई त प्रोग्राम में कयां पई। अदरवाइज़ मुंहिंजो घणो मां फोकस्ड हूंदी आहियां त जेके असांजा महिमान मौजूदु हूंदा आहिनि मंच ते, उन्हनि खे असां टाइम ॾियूं। ऐं मां इहो बि सम्झंदी आहियां त जेको टॉपिक असां अनाउंस कंदा आहियूं, उन खां पोइ जेके तव्हांजा क्वेश्चन्स हूंदा आहिनि ऐं जेको डिस्कशन हूंदो आहे, त तव्हांजा जेके क्वेश्चन्स आहिनि उनजा आंसर्स तव्हांखे इन डिस्कशन में मिली वेंदा हूंदा। सेवाणी साहब, तव्हांजो कुझु सिलेक्टेड हुयो, का शाइरी मां चाहियो पिया त ॿुधी वठूं। हाँ, मुझो शाह लतीफ़ जेको असांजो सिंधड़ी जो सरताज आहे, जी, त शाइरी में शाह लतीफ़ खे जेको मक़ाम हासिल आहे, उन खे त चैलेंज ई नथो करे सघां। हा, त मूं पंहिंजे दिलि सां जेका मूं महसूसु कयो आहे, त हू ऐं शाह साहिब जी जी, जी, नज़र थो प्लीज़ कयां। प्लीज़, असां ॿुधणु चाहींदासीं। सच्चल सामी शाह कलंदर सिंधड़ी के सरताज। सच्चल सामी शाह कलंदर सिंधड़ी के सरताज, जी, अमन अखुवत प्यार मोहब्बत सब पर उनका राज। और शाह लतीफ़ में सदके तेरे वारूं तुझ पर जान। शाह लतीफ़ में सदके तेरे वारूं तुझ पर जान, जी, वहदत का मैखाना तेरा रिंदों के महाराज। वाह, वहदत का मैखाना तेरा रिंदों के महाराज। और एक और जी, कथा है कि मेले मन को उजला कर दें शाह तेरी अबियात। वाह, मेले मन को उजला कर दें शाह तेरी अबियात, जी, भिक्षा के फुकरा ने बख्शी मुझको ये सौगात। वाह, खूबसूरत। भिक्षा के फुकरा ने बख्शी मुझको ये सौगात, बुल्ली शाह की सूंधी खुशबू और भिक्षा के राग। बुल्ली शाह की सूंधी खुशबू और भिक्षा के राग, मुझ पर प्रीत की जोत जगाएं धन धन मेरे भाग। धन धन मेरे भाग। और एक और कथा शाह साहब की नज़र है, जी, फिर हम कोई और बात करना चाहेंगे तो कर लेंगे। कि राज जीने के हमें सिखला दिए, राज जीने के हमें सिखला दिए, शायरी में ऐसे सुर बिखरा दिए। शायरी में ऐसे सुर बिखरा दिए, सिंध धरती माँ है और फर्जंद हम।
सिंध धरती माँ है और फर्जंद फर्जंद हम जी रास्ते सब शाह ने दिखला दिए, वाह रास्ते सब शाह ने दिखला दिए, राज जीने के हमें सिखला दिए, शायरी में ऐसे सुर बिखरा दिए। कमाल ख़ूबसूरत ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी अदायगी बेहद ख़ूबसूरत ऐं ॾाढो महसूसु थिए तव्हां दिलि सां लिखियो आहे ऐं दिलि वटां जेका शइ हूंदी आहे यकीनन उहा पोइ दिलि ते असरु कंदी आहे, दिलि से जो बात निकलती है दिलि पे असरु रखती है। असां अॻियां वधूं था प्रोग्राम जी तरफ़। सलमान इंजीनियर सलमान अब्बासी असां सां गॾु आहे। मां पुछणु चाहींदमि तव्हां पंहिंजो बि ओपिनियन ॾिजो। तव्हां जीअं त प्रोग्राम में एड बि कयो आहे त उहे स्टूडेंट्स जेके यूनिवर्सिटीज़ में इनरोल्ड न आहिनि ऐं न्यू जेको प्रोजेक्ट आहे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ खां त हू चाहिनि पिया त जेके यूथ एक्टिविस्ट आहिनि उन्हनि जे थ्रू उन्हनि जी निगरानी में उहे नौजवान अचनि ऐं कुझु स्किल्स सिखनि। छा था सम्झो त हिन जो इम्पैक्ट केतिरो पवंदो ऐं केतिरो ज़रूरी आहे? ॾिसो बिल्कुलु इन जो तमामु घणो इम्पैक्ट पवंदो। ईअं न आहे त तव्हां जेको 10,000 मां नंबर ॿुधायो त तव्हां उन्हनि 10,000 खे ई IT स्किल्स था कयो। एक्चुअली ईअं हूंदो आहे त को हिकिड़ो जेको फ़र्दु हूंदो आहे उनखे जेकॾहिं तव्हां स्किल कयो था या फॉर एग्ज़ाम्पल उनखे तालीम ॾियो था त उनजो जेको माहौल हूंदो आहे उनजे आसपास ॿिया बि जेके माण्हू हूंदा आहिनि उन ते बि उनजो असरु ज़रूरु पवंदो आहे। त जेका बि असां कंहिं हिकिड़े माण्हू खे सिखिया ॾियूं था त वी होप के सुभाणे उहो 10 ॿियनि खे बि सेखारींदो। त अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं अॼु असां 10,000 माण्हुनि खे स्किल्ड था कयूं त सुभाणे 1 लख ॿिया स्किल्ड थींदा, उहे 1 लख मां 10 लख थींदा, 10 लख मां करोड़ थींदो। इहो ई हिकिड़ो तरीक़ो आहे त असांखे मिली करे पंहिंजी हिन कम्यूनिटी खे सपोर्ट करिणो पवंदो, छो त ही AI जो दौरु आहे, IT जो दौरु आहे ऐं जीअं थोरी देरि पहिरियां बि असां डिस्कस कयो पिए त मोबाइल जर्नलिज़म जो बि दौरु आहे। त इहे शयूं ठीकु आहे माण्हुनि खे करणु घुरिजनि, पर उन सां गॾोगॾु इन मोबाइल जो दुरुस्त इस्तेमालु तमामु ज़रूरी आहे। जीअं मोबाइल इट सेल्फ इज़ एन इंस्टीट्यूशन, त उन खां तव्हां कहिड़े तरीक़े सां फ़ाइदो वठो था। हाणे जेतिरा बि रिसोर्सिस आहिनि, लर्निंग रिसोर्सिस आहिनि, लेक्चर्स आहिनि, ट्यूटोरियल्स आहिनि, उहे सभु ऑन अ फिंगर क्लिक तव्हांखे अवेलेबल आहिनि। त उन्हनि खे असांजी यूथ सुठे तरीक़े सां अवेल करे अहिड़नि प्रोग्राम्स में पाण खे इनरोल करे, ज़रूरी न आहे त सभु प्रोफेशनल डिग्री कनि, ॿिया बि काफ़ी सारा मेथड्स आहिनि। तव्हां पाण खे सर्टिफिकेशन कंहिं IT में कराए था सघो, तव्हां कंहिं बिज़नेस जी तरफ़ वञी था सघो। हिकिड़ो बूम आहे एंटरप्रेन्योरशिप जो अॼुकल्ह, जंहिंखे असांजी यूनिवर्सिटी बि ॾाढे सुठे तरीक़े सां सपोर्ट करे पई। ख़ासि करे जेके असांजा FIPs आहिनि, असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे त उन्हनि खे कमर्शलाइज़ कयूं। जेको हुननि जो प्रोजेक्ट आहे उहो सिर्फ़ु हुननि जी मार्क्स या यूनिवर्सिटी जी हद ताईं महदूद न हुजे। जीअं मां पहिरियां बि एड कयो त असांजी कोशिशि हूंदी आहे त इंडस्ट्री जी नीड्स खे असां ॾिसूं ऐं उन जे ई हिसाब सां असां पंहिंजूं प्रोडक्ट्स डेवलप कयूं। त उनखे ई नज़र में रखंदे यूनिवर्सिटी पंहिंजा बिज़नेस इंक्यूबेशन सेंटर्स बि ठाहिया आहिनि। असां वटि बिज़नेस इंक्यूबेशन सेंटर आहे, इनोवेशन एंटरप्रेन्योरशिप सेंटर आहे, असां वटि नेशनल इंक्यूबेशन सेंटर आहे। इहे 3 सेंटर मिली करे इंक्यूबेशन, एंटरप्रेन्योरशिप, स्टार्टअप कल्चर, स्टार्टअप इकोसिस्टम इन शइ खे सपोर्ट कयो। ठीकु आहे सलमान, एंटरप्रेन्योरशिप जी बि ॻाल्हि करणु चाहींदसि। स्टार्ट कीअं हुजणु खपे ऐं असां वटि छा मिथ्स हूंदियूं आहिनि यूथ जो जेकॾहिं असां ऐड कयूं त हिकु यंगस्टर जॾहिं अचे थो त उनजो माइंड सेट कीअं हूंदो आहे, तव्हां कीअं एक्सप्लेन कंदव? एग्ज़ैक्टली मां इन ई शइ ते अचां पियो त असां वटि जेका यूथ आहे, ख़ासि करे असांजी क़ौम जो, असांजो इहो ई हूंदो आहे त असांखे जॉब मिली वञे किथे बि। पर हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे डे बाय डे कॉम्पिटिशन वधे पियो, यूथ जो नंबर वधी चुको आहे, अपॉर्चुनिटी सफ़ा लिमिटेड थी वियूं आहिनि इन टर्म्स ऑफ जॉब्स। त इन में ॾिसो असां वटि पैरेलल में इहे ॿियूं अपॉर्चुनिटीज़ अचनि थियूं, बिज़नेस अपॉर्चुनिटीज़ अचनि थियूं, एंटरप्रेन्योरशिप अचनि थियूं। फॉर एग्ज़ाम्पल असां हिकिड़ी ॻाल्हि कयूं सॉरी त जेको असांजो एग्रीकल्चर आहे उहो हींअर एतिरो टेक्नोलॉजिकली इवॉल्व कोन्हे, त उन में हिकिड़ो असां वटि तमामु घणो स्कोप मौजूदु आहे त असांजी यूथ जेका आहे उहा अहिड़ी टेक्नोलॉजिकल सॉल्यूशन्स ॾे जेके असांजे फॉर एग्ज़ाम्पल एग्रीकल्चर खे सपोर्ट कनि। ॿियो जेके असां वटि जीअं मां थोरी देरि पहिरियां फ्लड्स जी ॻाल्हि कई, त
त ख़ुदा न ख़ास्ता फ्लड्स अचनि था त उन वक़्तु कहिड़ियूं असां वटि पंहिंजूं लोकल सॉल्यूशन्स हुजणु घुरिजनि जो असांखे ॿियनि ते डिपेंडेंट न थियणु घुरिजे ऐं इहे ई जेके असां पंहिंजी कम्यूनिटी में ई ॾिसूं असां पंहिंजे इर्द गिर्द ॾिसूं त असां वटि ई बिज़नेस आइडियाज़ मौजूदु आहिनि जिन ते असांखे कमु करण जी ज़रूरत आहे त पोइ असांखे ॿियनि खां नौकिरी घुरण जे बजाए असां इन क़ाबिल थी वेंदासीं त ॿियनि खे असां नौकिरियूं ॾियूं हा इहा ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत तव्हां कई आहे ऐं मुंहिंजे ख़्याल सां हिन दौर में असांखे हिन शइ खे सम्झणो पवंदो एक्सेप्ट करणो पवंदो त असां जेका दौड़ लॻाई आहे असां जेका रेस लॻाई आहे असां जेको भॼणु लॻायो आहे नौकिरियुनि जे पोयां बहितर न आहे त असां कुझु अहिड़ो कयूं जो असां कंहिं ॿिए खे बि नौकिरी फ़राहम करे सघूं नाज़रीन असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ नंढो ब्रेक आहे वरी प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था ॾिसंदा रहो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे मां भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में जल्दी जल्दी सां मां यादि कंदमि नामियारो शाइर ज़ख़्मी चांडियो उनजे विछोड़े खे नाज़रीन अॼु 24 साल मुकमल थी चुका आहिनि ऐं 1984 खां शाइरीअ जे सफ़र जी उन्हनि जी इब्तिदा हुई ऐं अदबी संगत शाख ढकण जो ॿ भेरा पाण सेक्रेटरी रही चुको ऐं बिरादरी झड़नि ख़िलाफ़ जॾहिं हुन ॻाल्हायो हुन आवाज़ उथारियो उहो यकीनन उन्हनि जो जेको स्टेप हुयो न विसरंदड़ स्टेप आहे ऐं इन ते असांजी सिंध में केतिरा ई वाक़िया पेश आया आहिनि 24 अक्टूबर 2000 ते पाण इन मामले जे करे उन्हनि खे शहीद कयो वियो हिन वक़्तु ख़ालिद चांडियो साहब उन्हनि जा फर्ज़ंद असां सां फ़ोन कॉल ते मौजूदु आहिनि तव्हांखे मां भली कार चवां थी हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम अस्सलाम जी ख़ालिद चांडियो साहब तव्हां खां तव्हांजे वालिद साहब जे बाबति मां पुछणु चाहींदसि उन्हनि जी शख़्सियत कीअं हुई उन्हनि खे तव्हां कीअं ॾिठो मां ॿुधाइणु चाहींदमि ताहिरा वालिद जेके औलाद सां प्यार कनि था उहे कीअं हुजनि था सॼे जग जहान जा वालिद पंहिंजे औलाद जे लाइ बाज़ारा प्यार कंदड़ रहनुमा रहबर ऐं राह ॾेखारींदड़ हूंदा आहिनि साॻी तरह असांजो वालिद बि असांजे लाइ राह ॾेखारींदड़ रहनुमा हो ऐं असां में जेकॾहिं के चङायूं मौजूदु आहिनि त उहे हुनजी शख़्सियत जो आहिनि ज़ख़्मी चांडियो सॼी सिंध में पंहिंजी शाइरीअ जे करे मशहूरु थियो ऐं हुन पंहिंजी शाइरी में पंहिंजे वतन सां मुहबत पंहिंजे माण्हुनि जे दर्द जी अकासी कई जीअं अब्दुल करीम गदाई असांजो अवामी शाइर हो जीअं परवेज़ तिजाबी इब्राहिम मुंशी मोहम्मद खान मजीदी सरकश सिंधी उस्ताद बुखारी ताईं इहे खोड़ सारा ईअं अणगणिया नाला आहिनि जन पंहिंजे वतन सां प्यार कयो जन पंहिंजे माण्हुनि सां प्यार कयो जन पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि कई जन माण्हुनि जे दुखनि दर्दनि पीड़ाउनि जी ॻाल्हि कई ईअं साॻी तरह ही साॻियो तसलसल हो ज़ख़्मी चांडियो बि उन्हनि अज़ीम माण्हुनि जो जन पंहिंजे वतन सां प्यार कयो ऐं पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि कई उहो इलाइक़ो जंहिं इलाइक़े में संदसि जनमु थियो उहो अॼु बि जंग जो मैदान आहे ऐं साॻी तरह उहे उते अॼु बि जेकी ॿार स्कूल में हुजणु घुरिजनि उहे ॿार अॼु बि उते ई मोर्चनि में मौजूदु आहिनि मीडिया जो ज़मानो आहे मीडिया खां कंहिं तरह का बि ॻाल्हि ॿुधी न आहे अॼु बि उते रत जी रांदि अञा ताईं वरियनि खां वठी जारी आहे असांजे उन्हनि सभिनी वस वारनि खे उन्हनि सभिनी इलाइक़नि में अमन कराइण जी ज़रूरत आहे त जीअं जेको सपनो हुन माण्हूअ ॾिठो जंहिं इल्म सां प्यार कयो जंहिं तालीम ॾिनी जंहिं छोकिरियुनि जी तालीम जे लाइ स्कूल खोलाया जन ॿहराड़ीअ जे उन्हनि पसमानदा इलाइक़नि में तालीम जो बंदोबस्तु करायो हिकु उस्ताद हिकु शाइर हिकु समाज सुधारक तौरु हुन पंहिंजे हिकिड़ो अमली तौरु किरदारु अदा कयो त हुनजो ख्वाब जेको आहे उहो ताबीर थी सघे उन्हनि इलाइक़नि में अमन क़ाइमु थिए उन्हनि इलाइक़नि में अमन क़ाइमु थींदो तॾहिं ई उते स्कूल बहाल थी सघंदा उस्ताद स्कूल वञी सघंदा ऐं उन्हनि ॿारनि जन खे स्कूल ऐं कॉलेज में हुजणु घुरिजे उहे ॿार हींअर हथियार खणी मोर्चनि में वेठा आहिनि मीडिया ते सभु शयूं तव्हांजे अॻियां हूंदियूं ज़ख़्मी चांडियो जो कमु ऐं किरदारु सिंधी अदबी संगत हुनजी अहिड़ी जमात जंहिंसां उहो पंहिंजे वॾे अरसे खां वठी वाबिस्ता रहियो रखण में सिंधी अदबी संगत जो बुनियादु रखंदड़ ऐं उन समूरे इलाइक़े में
कहाणीकार शाइरनि खे उन्हनि जी रहनुमाई कंदड़ उते अलाए केतिरा उन जी शख़्सियत जे करे शाइर पैदा थिया, कहाणीकार पैदा थिया ऐं उतां खोड़ सारा जन स्कूलनि खे तामीर करायो, उतां खोड़ सारा डॉक्टर ऐं इंजीनियर पैदा थिया। बिल्कुलु बिल्कुलु ख़ालिद साहब, ईअं ई आहे। ऐं मां सम्झां थी त शाइर जेसीं ताईं आम माण्हू जे दर्द खे, सूर खे, तकलीफ़ खे नथो सम्झे त उहो ख़ूबसूरत शाइर नथो बणिजी सघे। हाणे असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं था ज़ख्मी चांडियो साहिबु जिन जी जेतिरो मूं पढ़ियो आहे, उन्हनि सां जेको बि मिलंदो हुयो उहो उन्हनि खे हमेशह यादि रखंदो हुयो। उन्हनि जी शख़्सियत में उहो सुभाउ मौजूदु हुयो, उन्हनि जी शख़्सियत में उहा सचाई मौजूदु हुई, उन्हनि जी शख़्सियत में उहा प्यार, उहा मोहबत, उहा सोच ऐं लोच बि मां सम्झां थी मौजूदु हुई, जंहिंजे करे हू माण्हुनि खे पंहिंजो पाण ॾे अट्रैक्ट कंदा हुया। तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो, पर मां शाइरी ज़रूरु पुछणु चाहींदमि। को चो सिटरो काहिड़ी शाइरी जेका अव्हांजी दिलि ते नक्श हुजे? हिकिड़ो नंढड़ो शहर आहे, मुख़्तसिर आउं तव्हांखे ॿुधायां थो। ज़ख्मी चांडियो जंहिंजी सुञाणप शाइरी आहे त हुनजो शहर ज़रूरु असीं शामिल कंदासीं। वाईअ जा कुझु मिसरा आहिनि त केॾो ही इंसान ख़तरे में पइजी वियो, केॾो ही इंसान ख़तरे में पइजी वियो, शाम ते सिर हो ॾिघो पर छो अॼु महिमान ख़तरे में पइजी वियो। हींअरनि हिमत कई जॾहिं ॾाढनि जो दहमान ख़तरे में पइजी वियो। खीसे में पैसो न हो, ज़ख्मीअ जो दरमान ख़तरे में पइजी वियो। कमाल, ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। ऐं नाज़रीन, असांजे प्रोग्राम में असां चाहींदा आहियूं त जेके असां खां विछड़ी विया ऐं जंहिंजो तमामु बहितरीनु कमु आहे उन्हनि खे असां यादि कयूं, ऐं जिन जी बि सालगिरह हूंदी आहे, जिन जी बर्थडे हूंदी आहे, उहे शख़्सियतूं जेके सुठे तरीक़े सां पंहिंजो कमु सरअंजाम ॾेई रहिया हूंदा आहिनि, उन्हनि खे बि ज़रूरु असां यादि कंदा आहियूं। पर एज़ सच को हाईलाइटेड मूं वटि नाला कोन्हनि के, पर जंहिंजी बि बर्थडे आहे सभिनीनि खे मां ज़रूरु विश कंदमि। विश यू अ वेरी हैप्पी बर्थडे। पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो मक़सदु ज़रूरु बणायो ऐं कोशिशि कयो त पंहिंजी ज़िंदगी खे ॿियनि जे लाइ बि कारआमद बणायो। पंहिंजे लाइ त हर को जीअंदो आहे, मां हमेशह चवंदी आहियां त ॿियनि जे लाइ जेको आसानियूं पैदा करे थो इंसानु, हक़ीक़त में उहो इंसान ई तारीख़ में ज़िंदा रहे थो। नाज़रीन, वक़्त जूं घड़ियूं पंहिंजी पुॼाणी ते आहिनि ऐं प्रोग्राम जो ही जेको लास्ट सेगमेंट आहे असां हुन में मैसेज वठंदासीं। सेवाणी साहिबु, तव्हांखे अॼु जो प्रोग्राम कीअं लॻो ॿुधण बि चाहींदमि ऐं चाहींदमि त तव्हां पंहिंजो मैसेज बि ज़रूरु ॾियो। और प्रोग्राम त सुबह महिरान जी इहा ख़ूबसूरती आहे ऐं मतिलबु आउं तव्हांजे प्रोग्राम में वेठो आहियां, इन करे नथो चवां, पर पहिरीं बि तव्हां सां गॾु प्रोग्राम कयो आहे जी, उहो तव्हां विसरी वियो, यादि मूं ॾियारियो, इहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, हा न। त मतिलबु इहा आहे त प्रोग्राम जी ख़ूबसूरती जेका आहे हुन जे होस्ट सां ऐं हुन जे डायरेक्टर सां हूंदी आहे जी, ऐं उन्हनि वटि पंहिंजो हिकिड़ो विजन हूंदो आहे त कीअं पंहिंजी ऑडियंस खे इन्वॉल्व करिणो हुजे। त तव्हां वटि इहो फन आहे, त तंहिंजे करे प्रोग्राम में असांजो हिते हुजणु या असांजी मौजूदगी जेका आहे रुगो असां इहे ई चई सघूं था त बाबा ख़ुशी वारी ॻाल्हि आहे। बाक़ी जीअं मैसेज वारी ॻाल्हि आहे त मैसेज इहो आहे त इंसानियत जे लाइ जेकॾहिं कमु करियूं त उहो ई कमु जेको आहे न उहो पाण खे तसल्ली ॾेई सघे थो, पाण खे हिकिड़ी सेटिस्फैक्शन ऐं इनर सेटिस्फैक्शन जेका जॻह चवंदा आहिनि। छाकाणि त दिखावा, तसन्नो, बनावट, ये सब जो है, ये सिर्फ जो है ये मीडिया की चकाचौंध है, लेकिन बिहाइंड द कैमरा जो चीज़ है वो सेम वैसे ही है जैसे बिहाइंड दी दिखावा जो है। अगर आप कुछ कर रहे हैं तो वो है। तो अब आपने चूँकि इस हवाले से बात की तो साईं भी बैठे हुए हैं और यूथ के नुमाइंदे भी हैं। नौजवानों में जो आजकल ड्रग्स का इस्तेमाल जी, ये बदकिस्मती हमारी कि हम कुछ अपने ही हाथों से ऐसी चीज़ें पैदा की कि जिसके नतीजे में हमारे मुल्क में ड्रग्स भी आई, क्लाशनकोव भी आई। लेकिन बहरहाल हमारी जिम्मेदारियां ये हैं कि हम उनको, अपने नौजवानों को बचा सकें। तो अब नेक्स्ट मंथ में हम कराची में एक नेशनल कॉन्फ्रेंस कर रहे हैं। जी हाँ।
वो ड्रग एब्यूज़ प्रिवेंशन के हवाले से अवेयरनेस की कॉन्फ्रेंस है 9th। तो हमारी एक प्लेटफॉर्म है जो पूरे पाकिस्तान में है और लाहौर में उसका हेड ऑफिस है और अकमल पीरज़ादा अकमल ओवैसी उसके चेयरमैन है, मैं उसका सिंध का सदर हूँ। तो ये आज़ाद कश्मीर में और लाहौर में, इस्लामाबाद में, मुल्तान में, बलूचिस्तान, कोयटा में ये कॉन्फ्रेंसेस होती रही हैं। पहली मरतबा हम इससे सिंध में लेकर आए हैं, कराची यूनिवर्सिटी के ताउन से 2 रोज़ा ये कॉन्फ्रेंस हो रही है। तो मकसद हमारा ये है कि नौजवानों को एक ऐसी ड्रग फ्री सोसाइटी दी जाए और उनको इससे दूर रखा जाए। और चूँकि हम लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज नहीं हैं, हम एक सोशल एक्टिविस्ट हैं, तो हम अवेयरनेस के ज़रिए ये पैगाम आम कर सकते हैं। बेहतरीन तो बेहतरीन। उसके लिए हमने इंस्टीट्यूट भी कराची यूनिवर्सिटी को इसलिए मुंतखब किया कि यूथ की जो असल पीक है वो यूनिवर्सिटी स्टूडेंट है। बिल्कुल बिल्कुल। तो इस पर हम काम कर रहे हैं। इंसानियत की खिदमत है, मुल्क की खिदमत है, अपनी कम्युनिटी, अपने नौजवानों की खिदमत है। अल्लाह ताला हम सबको इसकी तौफीक दे। आमीन जी आमीन। बेहतरीन, तमाम सुठो कम ऐं कड़ी सां कड़ी जोड़ण मां सम्झां थी त उन ज़हन जो कम हूंदो आहे जेके पंहिंजे ई समाज में बहितरी ॾिसणु चाहींदा आहिनि। त ॾाढो सुठो, मूंखे ॿुधी करे सुठो लॻो ऐं मूं हिनखे डिस्कस बि करणु चाहियो पिए, पर असां वटि टाइम जी जेका किल्लत हुई उनजे करे मां हिनखे डिस्कस न करे सघियमि। नाज़रीन, असां अॻियां वधंदासीं। इंजीनियर सलमान अब्बासी असांजे प्रोग्राम में मौजूदु रहिया आहिनि। तव्हां खां लास्ट में मां मैसेज वठंदमि, छा मैसेज हूंदो? फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू, अॼु तव्हां असांखे हिते मदू कयो, तमामु मुंहिंजो सुठो एक्सपीरियंस रहियो। ऐं आई मस्ट कॉन्ग्रेचुलेट मेहरान TV एंड इट्स प्रोडक्शन टीम के अहिड़े दौर में जॾहिं असांजी यूथ ख़ासि करे मोबाइल फ़ोन्स में ॾाढो इन्वॉल्व थी चुकी आहे, मीम्स में ऐं जेके एक्टिविटीज़ न आहिनि सुठियूं उन्हनि में, त अहिड़े दौर में अहिड़ा अवेयरनेस प्रोग्राम्स ऐं मॉर्निंग शोज़ में ख़ासि करे इन्हनि अहिड़े टॉपिक्स ते डिस्कशन्स करणु तमामु हिकिड़ो सुठो अमल आहे। जेको मुंहिंजो मैसेज हूंदो, जेका ओवरऑल मुंहिंजी डिस्कशन हुई, आई वुड समराइज़ इट के उन्हनि पॉइंट्स खे ई असां थोरो उन्हनि ते ई अमल कयूं। जीअं मां चयो त पंहिंजो नेटवर्क इर्द गिर्द जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ कमु करणु घुरिजे, असांजी यूथ खे पंहिंजो नेटवर्क बहितर बणाइणु घुरिजे। फेसबुक या इन तरीक़े जे जेको सोशल मीडिया आहे उनखां थोरो पासो करे असांखे प्रोफेशनल जेके सॉफ्टवेयर एप्लीकेशन्स आहिनि, लिंक्डइन आहे, प्लेटफॉर्म्स आहिनि, इन पासे अचणु घुरिजे, पंहिंजी स्किल डेवलपमेंट करणु घुरिजे। कम्यूनिटी में जेके प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि जे लाइ कहिड़ा असां वटि बिज़नेस सॉल्यूशन्स आहिनि, कहिड़े तरीक़े सां असां उन्हनि खे रिज़ॉल्व करे था सघूं, त इन शइ ते असांखे कमु करणु घुरिजे। तमामु सुठो तव्हांजो मैसेज एंड थैंक्स टू यू, तव्हां प्रोग्राम में आया हो। अॼु जो जेको प्रोग्राम आहे असांजो ॾाढो यूज़फुल प्रोग्राम रहियो आहे। सेवाणी साहब, तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां। तव्हां प्रोग्राम में जॾहिं बि ईंदा आहियो त असांजो प्रोग्राम बेहद ख़ूबसूरत बणिजंदो आहे। पूरे प्रोग्राम खे हिकु लाइन में समराइज़ करण जी कोशिशि कंदसि। नाज़रीन, मां सम्झां थी त असां जेके नौजवान आहियूं असांखे संजीदगी इख़्तियार करणु खपे, छो त असांजो हीउ जेको टाइम आहे असां सम्झूं था ॾाढो ख़ूबसूरत, यकीनन बेहद ख़ूबसूरत वक़्तु आहे, पर कुझु टाइम खां पोइ असांखे उन संजीदगी जी जेका डेफिनेशन सम्झ में ईंदी, बहितर न आहे त हिन टाइम में जंहिं डोड़ में असां मसरूफ़ आहियूं हिन वक़्त में असां हिन शइ खे सम्झी वठूं। ऐं जेकॾहिं असां हिन खे सम्झी वठूं था त मां सम्झां थी असांखे पंहिंजो विज़न ॾाढो क्लियर नज़र ईंदो। सो वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु बि वधीक इजाज़त नथियूं ॾियनि। मां हिन वक़्तु तव्हां खां इजाज़त वठंदसि। मूंखे, मुंहिंजे आयल मुआज़िज़ महिमाननि खे ऐं मुंहिंजे समूरनि टीम मेंबर्स खे ॾींदो इजाज़त। पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। अल्लाह निगहबान।